दर खदे मई दरा खां गिंद हाला मैया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद थी कयां त ठीक हूंदव ऐं ख़ैरियत सां हूंदव, उथंदा वेहंदा पाण हूंदव, टेक ॿेक जी ज़रूरत तव्हांखे न हूंदी। तव्हांखे ख़बर आहे त अॼु मां जेको आहे बलोची ड्रेस पाती आहे। हे जेबी कलेक्शन जेका आहे ब्रांड आहे, उनजो इंस्टाग्राम हूंदो आहे, अलाए छा असांखे त ख़बर ई नथी पई ख़बर अथव मां आहियां उन दौर जी जॾहिं मोबाइल बि न हूंदियूं, असां वञी करे हिक ॿिए जूं जुआ कढंदा हुआसीं ऐं हिक ॿिए जी वञी गिला करे टाइम पास कंदा हुआसीं। पोइ इहे लोह जा टुकड़ा हर कंहिंजे हथनि में ॾिठासीं। मां त परेशान थी वियसि त इहो मोबाइल आयूं कीअं, इहो छा कीअं आवाज़ु वञे कीअं थो, हिकिड़ो हुते बीठो आहे हिकिड़ो हुते बीठो आहे, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। मां हैरान छा परेशान माण्हुनि खां पुछंदी वरिता। मां चयो भाउ मूंखे त ॿुधायो इहो आवाज़ु वञे कीअं थो, हे रड़ियूं था करनि एतिरियूं जो हिक ॿिए ॾे आवाज़ु वञे थो, छा था करनि। पर साईं मूंखे ख़बर ई न, पोइ ख़बर पई। पोइ वरी दौरु आयो हीअं कार जो, जंहिंखे ॾिसी लॻी पई। मां चयो हे छा था करनि, आङुरनि जी को प्रैक्टिस था करनि, छा था करनि, जंहिंखे ॾिसां हीअं लॻी पई आहे। पोइ भाउ ॾिसो था पिया त इहो सोशल मीडिया अची विया, फलाण अची वियो, ढिमकाण अची वियो। ऐं हीअ जेका आहे बलोची ड्रेस, अॼु मां बलोची ड्रेस इन करे बि पाती आहे जो जेका अॼु मुंहिंजी गेस्टड़ी आहे उहा बि माना हिन टाइप जी ड्रेसूं पाईंदी आहे ऐं माना बलोची कल्चर खे ॾाढो प्रमोट कंदी आहे। ॾाढी सुठी टिकटॉक स्टार आहे, मुंहिंजी तमामु सुठी जेका आहे सा दोस्त आहे ऐं माशाल्लाह तमामु टैलेंटेड आहे। बाक़ी हाणे इहो आहे त ख़ूबसूरती में हुनजो को आहे ई न, छा चवंदी आहे, मां त चवंदी आहियां मूंखे त ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे, क्वीन ऑफ सिंध चवंदीसांसि मां। ऐं ॾाढी हम्बल बि आहे, डाउन टू अर्थ हिकिड़ो चइबो आहे न माण्हू, त डाउन टू अर्थ माण्हू आहे, माना जंहिंसां मिलंदी आहे। हालांकि तमामु वॾी स्टार आहे पर जंहिंसां बि मिलंदी आहे उन सां तमामु सुठे तरीक़े सां मिलंदी आहे। सिर्फ़ु असां सां न, छो त असां त हाणे कोलीगिश ई हुआसीं न उन जा। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधां त मां सां गॾु उनजो कैरियर बि स्टार्ट थियो, हीअं जो भऊं थियो त असां ॿई अची वियासीं ब्रेक ते। त हुन बि पहिरियों शो मां सां गॾु कयो, मां हुन सां कयो द वन एंड ओनली अक्सा कीजर लीला जमाली। कहिड़ा हाल, ख़ुशि आहिनि? अस्सलाम वालेकुम मासी। वालेकुम सलाम। कहिड़ी सदोरड़ी सी वेठी आहे, अस्सलाम वालेकुम मासी। अड़ी मां सुञाणा तोखे, अस्सलाम वालेकुम मासी। छे हाल, ख़ुशि लॻी पई? हा, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु तबियत ठीकु आहे? वेलकम कंदासीं तव्हांखे असां पंहिंजे शो में। न असां न कंदासीं वेलकम, असांजो रवाज बटियल आहे, असां न कंदासीं। सॉरी, नॉट इंटरेस्टेड। कीअं आहियो, ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अच्छा मां तोखे ॿुधाईंदी हलां त अॼु होस्ट मां आहियां, सम्झी इहा ग़लति फैमिली हुजे त अॼु मां होस्टिंग कंदा फैमिली ग़लति। अच्छा मां सभिनि खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त आफ्टर सो लॉन्ग टाइम असांखे परमिशन मिली आहे त तव्हां मुंहिंजो इंटरव्यू वठो। एग्ज़ैक्टली। हा, असां एॾो वेट कयो आहे। असां वेट इन जे करे बि कयो आहे जो असां हमेशह तक़रीबन गॾु प्रोग्राम कंदा आहियूं न, जेके स्पेशल प्रोग्राम हूंदा आहिनि, ऐं माण्हुनि खे लॻंदो आहे त तुंहिंजो मुंहिंजो गॾु प्रोग्राम ईंदो आहे, उन्हनि खे इहा ख़बर न आहे असांजो अलॻि अलॻि बि शो आहे। We have started our career together from that KTN platform. सभिनि खे इहा ॻाल्हि ख़बर हुजे त असां होस्टिंग वारो जेको कैरियर हुयो उहे हितां खां स्टार्ट कयो। ऐं मूंखे इलाही ख़ुशी आहे त मां मुसविर सां पंहिंजो होस्टिंग जो सिलसिलो स्टार्ट कयो। मतिलबु आई एम फीलिंग सो ऑनर्ड दैट आई हैव स्टार्टेड माई वर्क विथ यू बिकॉज यू आर अ जैम ऑफ पर्सन। मां सभिनि खे चवंदी आहियां त मुसविर इलाही टैलेंटेड आहे, नो डाउट। न ॾाढी सुठी तूं कचहरी करे वई, पर मूंखे टको बि सम्झ में न आयो। इहो तूं चई छा वई आहे? मां चई वियमि सदिको वञा, सदिको वञा, इहो सही आहे। न इहो सुठी ॻाल्हि आहे। छा आहे त वरी जेके हिते इहो बि आहे थी रवाज, जेके गॾु स्टार्ट कंदा आहिनि उन्हनि जी वरी यकी दोस्ती बि हलंदी आहे। ॿियो वरी पंहिंजी नेचर हिकिड़ी आहे त असां हिक ॿिए जी रिस्पेक्ट जोली बि आहियूं, जोली बि आहियूं हिक ॿिए जी। मां असां भले गॾु बि कमु कंदा आहियूं त हिक ॿिए जी रिस्पेक्ट ॾाढी कंदा आहियूं। त यार चलो अक्सा, कीअं माना इहो टिकटॉक वारो आइडियो तोखे कीअं आयो? टिकटॉक वारो आइडियो ईअं आयो, मतिलबु इहा ॻाल्हि मां पहिरियों बि इलाही ॿुधाए चुकी आहियां, लेकिन तफ़सीली ॿुधायां थी। मतिलबु मूंखे कॾहिं बि इहो आइडियो न हुयो त टिकटॉक खां असांखे एॾो फेम मिली वेंदो। मतिलबु सडनली सभु कुझु थियो आहे, अलाह जी तरफ़ां थियो आहे, माण्हुनि जो प्यार आहे। जॾहिं मां टिकटॉक स्टार्ट कयो, मतिलबु उन खां पहिरीं डब स्मैश तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां बि ठाहींदा हूंदव, छो त इहो मतिलबु हिकिड़ो शौक़ु पुराणो ई हूंदो आहे जेको इंसान सां गॾु हलंदो आहे। त डब स्मैश ठाहींदी हुयमि। डब स्मैश में त जीअं तव्हां कैरेक्टर कंदा आहियो न, मां बि ईअं कंदी हुयमि। अच्छा, कैरेक्टर कंदी हुयमि, मतिलबु छोकिरो बि पाण थींदी हुयमि, गुंडो बि पाण थींदी हुयमि, पुलिस बि पाण थींदी हुयमि। त उनमें त इलाही महिनत कंदी हुयमि, छो त उहो स्टार्ट हूंदो। हा, ऐं मतिलबु स्कूल लाइफ हूंदी, ऐं पोइ वञी स्कूल जे दोस्तनि खे बि ॾेखारिणो हूंदो। उन टाइम कंप्यूटर जो ज़मानो हूंदो, मोबाइल इलाही घटि हूंदो, त सभिनी दोस्तनि वटि मोबाइल न हूंदो, मूं वटि मोबाइल हुई।
छो त अब्दुल समी जेको आहे मुंहिंजो वॾो भाउ मतिलबु हुनखे हमेशह शौक़ु रहियो आहे मोबाइलनि जो कंप्यूटर्स जो वरी लैपटॉप उहो चवंदो जेका शइ मार्केट में नई अचे न उहा मूं वटि ज़रूरु जे गैजेट्स जेके आहिनि उहे लाज़मी उनखे पसंदि आहिनि त पोइ डब स्मैश ठाहींदी हुयमि डब स्मैश खां पोइ वक़्तु वधंदो वियो जीअं त अॼुकल्ह हर ॾींहुं हिकिड़ी नई टेक्नोलॉजी असां वटि आहे हिकिड़ी न्यू एप्लीकेशन असां सां गॾु आहे ईअं ई टिकटॉक मां ॾिठमि टिकटॉक मुंहिंजा जेके दोस्त आहिनि इहे आयशा अलीशा ईअं इलाही सारा दोस्त ईअं सभु टिकटॉक खां पहिरियों बि दोस्त पहिरियां जा दोस्त आहिनि अच्छा त हे मूंखे टिकटॉक खां पोइ जा दोस्त मुंहिंजी सिर्फ़ु अरीशी आहे उन खां पहिरियां जेके जेतिरा बि टिकटॉकर्स हाणे मूंसां गॾु हूंदा आहिनि इहे सभु मुंहिंजे पहिरियां जा दोस्त आहिनि त असां पहिरियां वीडियोस वग़ैरह ठाहींदासीं टिकटॉक ते हू चवंदा त अचो असां अक्सर टिकटॉक ठाहियूं था मां चवंदी छा टिकटॉक ठाहियूं था उन टाइम मुंहिंजो अकाउंट न हुयो हू प्राइवेट ठाहींदा को बि पब्लिक न हुयो पब्लिक वारो जेको गुण आहे न उहो मां विधो हुयो सभिनीनि में त सभु मुंहिंजो अकाउंट पब्लिक आहे पोइ ईअं स्टार्ट थी वियो पोइ हलंदो रहियो सिलसिलो कहिड़े शहर जे तूं अक्सर शिकारपुर अचार काथे आहे मुंहिंजे पेट में तुंहिंजे पेट में आहे असांजे प्रोग्राम जो रूल आहे जेको ईंदो आहे उहो कुझु न कुझु खणी ईंदो आहे बुखी तूं इहे चयो इहे त तोखे असां कुझु खाराईंदासीं मां चयमि मतिलबु तव्हां खारायो तव्हांखे लॻे त अॼु महिमान अचनि था असांजो उबतो रवाज आहे असां महिमाननि खे चवंदा तव्हां खणी अचो पोइ असांखे खारायो अच्छा असां तव्हांखे कुझु न खाराईंदासीं घर अचो था त रस्ते मां खीर वठंदा अचिजो पत्ती वठी अचिजो पत्ती बि ऐं हो रहियो किचन तव्हां हुते ठाहे सघो था गैस जो बि बिल बि ॾेई वञिजो त उहो तव्हां इस्तेमालु कयो असां न कयो आहे सम्झी मां ॿाहिरि हणी करे चांहि ठाहींदा मूं मासी मां चांहि न पींदी आहियां कॾहिं ज़िंदगी में भी न पीती टेस्ट भी नहीं नाज़रीन नवा के अहम खबर का आगाह कंदा मतलब न्यूज़ कास्टर ओके थोड़ी जस्ट कैरी ऑन ओके नाज़रीन नवा के अहम खबर का आगाह कंदा हलूं त मशहूर टिकटॉक स्टार अक्सा किंजर लीला जमाली चाय ना पींदी तव्हां के अहम खबर का आगाह कंदा हलूं हाणे ये ब्रेकिंग न्यूज़ जो है डिजिटल ओके हाणे 5 मिनट इहो हलंदो 5 मिनट इहो त अक्सा चाय न अगले 5 ॾींहं लाइ हां 5 ॾींहं लाइ ओके अला करे एतिरा फेमस थी वञो इंशाल्लाह भला हेॾे भला कीअं आई टीवी ते कीअं हलो ठीकु आहे टिकटॉक ते माशाल्लाह तूं इलाही फेमस थी वई वग़ैरह उन खां पोइ टीवी ते कीअं अचणु थियो टीवी ते अचणु ईअं थियो त जेका हितां जी मैडम आहे हिन उन मूंखे अप्रोच कयो आई जस्ट मेट हर ऐं उन सां ॻाल्हाए करे मूंखे इलाही सुठो लॻो आई फेल्ट वेरी कंफर्टेबल ऐं मुंहिंजो जेको शो हुयो उहो अलीशा सां गॾु स्टार्ट थियणो हुयो अच्छा त असां ॿिन्हिनि जो असां ॿई हिक ॿिए जा को होस्ट हुयासीं जॾहिं फर्स्ट रिकॉर्डिंग थी मां उते अकेले शो करणु आई आहियां त मां चयमि अड़े वाह अलीशा खे मां चवां थी अचे छो नथी चए थी यार मां न कंदमि मां न करे सघंदमि मां कीअं शी इज़ अ काइंड ऑफ शाय पर्सन मतिलबु उहे त मीटिंग वग़ैरह में शाय न आहे लेकिन कैमरा करणु हा त पोइ मां चयमि त ठीकु आहे पोइ मां इलाही उदास थी वियमि पोइ हिते आयमि पंहिंजो शो कयमि पोइ मां चयमि यार अकेले बि करे था सघूं त स्टार्ट जेको आहे हितां असांखे ऑफर थी उनखे अवेल करे थियो न त ईअं मूंखे टीवी ते अचण जो या टीवी ते कमु करण जो सच कोई हो न हुयो त मां कयां जीअं ॿारनि जा कुझु असां कुझु माण्हू चवंदा आहिनि त मां नंढे हूंदे खां ई सोचींदो हुअमि त मां टीवी ते वेंदासीं ईअं न हुयो भला ईअं न हुयो अच्छा तव्हांजो छा हुयो त मां वॾी थी करे छा कंदमि हाणे बि नंढड़ी आहे पर माना वरी बि वॾी थी करे छा कंदमि मूंखे नंढे लाइ मुंहिंजे जेके बि फीमेल कज़न्स वग़ैरह आहिनि या जेके बि आहिनि उहे सभु डॉक्टर्स आहिनि त मूंखे बाबा हमेशह चवंदो त तोखे DIG थियणो आहे तूं CSS कंदी आहे तोखे मतिलबु ऑफिसर फील्ड में वञिणो आहे न ऑफिसर फील्ड में वञिणो आहे मां कॾहिं बि न सोचियो त मां डॉक्टर थियां मां ईअं थियां मूंखे छोकिरियुनि वारा शौक़ु त मुंहिंजे अंदरि किथां बि कोन्हनि मूंखे गाॾियूं छोकिरी त आहिनि अनफॉर्चुनेटली ओके अल्हम्दुलिल्लाह मगर ओके फेवरेट सब्जेक्ट कहिड़ा आहे स्कूल में हां स्कूल पढ़ी बि आई या मां वांगुरु ॿाहिरि ॾिसी मोटी ईंदी आहे तव्हांजी संगत में मां स्कूल कीअं थी पढ़ी सघां न मां सां त तूं हाणे मिली आहे हिते न मां त तव्हांजी भाणेजी आहियां न इन ओॾे दौर खां त मां स्कूल कीअं थी पढ़ी सघां स्कूल में मुंहिंजा फेवरेट सब्जेक्ट्स हुया पाक स्टडीज़ वणंदो हुयो मूंखे ऐं मूंखे न उर्दू वणंदी इस्लामियात वणंदी पाक स्टडीज़ वणंदी ऐं लास्ट में उहे सब्जेक्ट वणंदा हुया लाइक अ काइंड ऑफ मैथमेटिक्स फिजिक्स केमिस्ट्री इहे लास्ट में वणंदा हुया बाक़ी आर्ट जा सब्जेक्ट वणंदा हुया हा सही जिन्हनि खे मां पंहिंजी ओन वर्डिंग्स में बि लिखी सघां हाँ माना रटे जी न हूंदी रटे नहीं आई एम नॉट अ रट्टा पर्सन मूंखे रटो थींदो ई न आहे गजनी आहे न काई शइ दिमाग़ में बींदी कोन्हे रटो हणी फ़ाइदो इहो बि आहे खश्ती हुई नंढे हूंदे
खशटी बोले तो अच्छा घणनि माण्हुनि खशटी जी ख़बर ई न आहे खशट खशट करणु खशट शरारत करणु हा ओ माय गॉड मूंखां वधीक को बि न हूंदो मूंखे लॻंदो ई न त मूंखां वधीक खशटी हूंदो अच्छा छा कंदी आहे अहिड़ो अच्छा मां छा कंदी हुयमि मूंखे न मां इलाही छो ज़ालिम हुयमि मुंहिंजी दिलि चवंदी त साम्हूं वारे खे ॾिसी हुनजी रत कढां जेसीं ताईं मुंहिंजी नाखुननि जी रत मांस न ईंदो हुयो न या हुनजी रत न निकिरंदी न मां हुनखे न छॾंदी हुयमि भले हू तड़पंदो रोईंदो मूंखां भले इलाही एतिरो ई वॾो हुजे मां दिलि चवंदी हुयमि हुनखे ज़ख़्मी कयां मारां कुटां ॾंदियूं भञांसि वार पटियांसि मां दिलि चवंदी माण्हुनि खे कुटां तूं वेम्पायर त न आहे छोरी वठा असांखे कहिड़ी ख़बर को सवाल अहिड़ो पहिरियों पुछी वञाए वरी तव्हांखे खून कढी वञे वेम्पायर मां आहियां लेकिन तव्हां लॻे त तव्हां चपनि मां अथव त तव्हां वेम्पायर आहियो न मुंहिंजे इहा गाड़ी सुठी ॿुधाई अथई वेम्पायर असल में तव्हां आहियो अच्छा गाना ॿुधंदी आहे अक्सर हा गाना ॿुधंदी आहियां मां ॾिठो आहे तूं माशाल्लाह अहिड़ा गाना ॿुधंदी आहे जेके ॿिया कोई न ॿुधंदो आहे घणा माण्हू इहे गाना थी ॿुधे अक्सर तूं थोरो लॻंदो आहे माना तोखे ॾिसी करे त तूं यो टाइप कोई गाना ॿुधंदी हूंदी आहे आई एम अ ब्रोकन एंजल फलाण ढिमकाण पर तूं साईं शमल अली साहब जी लाइ 1919 जा गाना हा त हाणे असांजी गज़लूं नुसरत फ़तेह अली खान मैडम आफ्ताब परवीन इहे गाना मूंखे वणंदा आहिनि न तमामु सुठा हाणे तव्हांखे हिकिड़ो गानो था ॿुधंदा आहियूं KTN ते ऐं हुन खां पोइ वरी मोटी था अचो अक्सर सां कचहरी जारी रहंदी त तव्हां काॾे न वञो एंजॉय कयो हिन गाने खे वेलकम बैक नाज़रीन उम्मीद थी कयां त तव्हांखे गानो पसंदि आयो हूंदो अॼु मूंसां गॾु आहे सिंध जी क्वीन ख़ूबसूरती जी क्वीन अक्सा किंजर लीला जमाली ऐं मुंहिंजी तमामु सुठी दोस्त बि आहे ऐं असांजी को होस्टिंग जेका आहे उहा हर माण्हू ॾिठी हूंदी असां हमेशह गॾु ई सेलिब्रेशन्स ते कंदा आहियूं को होस्ट अॼु वरी मुंहिंजी गेस्टड़ी थी आई आहे हूअं ॿई गॾु ॻाल्हाईंदा आहियूं हिकिड़ी ॻाल्हि उहो खणंदी आहे त ॿी ॿा खणंदी आहियां पर अॼु हूअ ऐं असांजो वरी इहे सभु मुक़ाबले वारी सिचुएशन आहे त मां हिन खां सवाल अहिड़ा कंदुसि ॾिसां त जवाबु ॾिए थी या नथी ॾेई सघे अच्छा अक्सर टे माण्हू फेमस माण्हू जेके सभु सुञाणींदा हुजनि जंहिंजा नंबर तव्हां वटि हुजनि हाणे ॾिसो न तव्हां नंबर त इलाही माण्हू जा हूंदा पर फेमस जेके असां सभु सुञाणूं घणनि जा बि हूंदा पर मोस्ट फेमस असांजी सिंधी फील्ड में ॿुधायां भले उर्दू हुजे भले अगरि शाहरुख खान जो नंबर बि अची त मूंखे वाशिता पुकारी न असां सिंधी फील्ड जे बारे में ई ॻाल्हाईंदासीं ठीकु आहे ईअं त पोइ असां माण्हुनि खे ख़बर वञे असांजी पोच इलाही मथे आहे ओके ठीकु आहे सिंधी फील्ड में शमन अली मिराजी ओके ओके एंड सेकेंड वन इज़ मुसविर लाशारी और मासीमुरा स्लैश मासीमुरा इन खां अलावा मुंहिंजो नंबर बि अथई पोइ कॾहिं कॉल लिखियल बि मासीमुरा अच्छा इन खां अलावा अदी शैला गुल हेॾी मुंहिंजो नालो खईं मां लॻे थो हाणे मूंखे मुश्किल थी थी तोखे ॾुखिया सवाल करण में न मासी ऑलवेज देयर फॉर शायदि तूं मुंहिंजी तारीफ़ थी करीं त हाणे मुंहिंजो बि थोरो फर्ज़ थो थिए न तोखे अहिड़ा सवाल अच्छा अक्सा जी पर्स में छा हूंदो आहे माना अक्सा वटि पर्स ई न हूंदो आहे ओ माय गॉड यू पर्सलेस माण्हू हार्टलेस हूंदा आहिनि पर्सलेस आहे पर्स ई न हूंदो आहे मां ॾेखारियां तव्हांखे असांखे सभिनी खां वधीक शइ हूंदी आहे पैसनि जी ज़रूरत हूंदी आहे ठीकु आहे मुंहिंजा पैसा हूंदा आहिनि हे कार्ड मुंहिंजो मोबाइल जे पोयां हूंदो हर वक़्तु गाॾी में परफ्यूम पई आहे इन खां अलावा बसि अच्छा बस ॿियो को कमु न ॿियो न कुझु इहो सुर्खी बुर्खी लालड़ी बालड़ी इहा जेका घरां लॻल आहे या के चैनल ते मां वई आहियां उते तयारु थी आहियां त बसि ठीकु आहे विच में लही वई कुझु बि थी वियो खाई वियमि त बसि सही आहे छोकी मां एॾी इन शयुनि ते एॾी टेंशन न कंदी आहियां माशाल्लाह ज़बरदस्त अच्छा प्यार छा आहे तव्हांजी नज़र में प्यार हिकु एहतराम आहे हिकु इज़त वारो रिश्तो आहे अगरि हिकु ॿिए खे अंडरस्टैंड करण वारो रिश्तो आहे हिकु ॿिए खे झेलण वारो रिश्तो आहे ऐं हमेशह गॾु हलण वारो रिश्तो आहे वाह वाह कॾहिं प्यार कयो असां प्यार त असां हर वक़्तु कंदा आहियूं ये कहिड़ी छोकिरी आहे जेका 24 कलाक प्यार थी कंदी हुजे प्यार ॾिसो प्यार में ऐं इश्क ऐं मोहबत में इलाही फ़र्क़ु हूंदो आहे प्यार त असांखे पंहिंजे जेको घर में असां कोई बि ॿिली पालींदा आहियूं हुन सां बि थी वेंदो आहे मां ॿिलनि कुतनि वारो प्यार नथी मां मतिलबु मां गॾनि सां मूंखे बि ॾाढो प्यार आहे उहो प्यार नथी लॻे वेंदो तव्हांखे उहो प्यार नथी पुछां असां नई गाॾी वठी छॾी असांखे हिन सां प्यार थी वेंदो ओ माय गॉड असां नओं मोबाइल वरितो असांखे हुन सां प्यार थी वेंदो त प्यार त असां हर वक़्तु कंदा आहियूं मिसाल कहिड़ा थी गाॾी वठी छॾीसीं मां ॿुधाईंदी आहियां मूंखे छेड़नि सां प्यार थी वियो मूंखे गॾ गाॾे सां प्यार थी वियो ऐं माना गॾ जे संजन सां प्यार थी वियो मासी जेको बैकग्राउंड आहे ही मतिलबु जेके बैकग्राउंड न तमीज़ सां ॻाल्हाए मुंहिंजो घरु आहे
अच्छा बैकग्राउंड देखो तव्हांजो घर में ये चौड़ा लॻल आहिनि इन्हनि खे थर में चौड़ा चवंदा आहिनि हीअ तव्हां थर मां बिलोंग कंदा आहियो बस जाथो मिलिया स्पॉन्सर कंदा आहिनि माण्हू मूंखे हाणे त मां साहु बि स्पॉन्सर जो डिस्पेंसर स्पॉन्सर अच्छा इहो छा साहु बि मां चवंदी आहियां मूंखे कोई पैसा ॾे त बस साहु खणा मासी मीडिया में अचण खां पोइ मासी जेका ये लट निकिरे थी हिनखे थोरो संभाल किरी न पवे बस आई मेकअप वारे खे चयो शोराबु खे इहो बंदि करे ॾे चई मासी कान तो नज़र ईंदो तूं हीअं कजां नी अदाऊं हीअं कंदी रहिजांइ मां चयो इन जे करे मां सुवाल ॾा बुको विसरी वञे त इहा ॻाल्हि थी बसि छा कयूं त तूं प्यार इश्क ऐं मोहबत जो फ़र्क़ु ॿुधाए पई तूं छा सम्झो आहे ॻाल्हियुनि में निकिरी वेंदसि ॿुधाए छा आहे ॾिसो प्यार तव्हांखे मां ॿुधाए छॾियमि त प्यार असां मटीरियलिस्टिक शयुनि सां बि करे सघूं था ओके ऐं मोहबत जेका आहे मोहबत ऐं प्यार हिकिड़ी शइ आहे इश्क जेको आहे उहो रेयर आहे उहो असांखे कंहिं हिकिड़े माण्हू सां थींदो आहे जंहिंजी अलॻि जॻह हूंदी आहे लाज़मी न आहे हू मोहबत तव्हांखे हासिलु थिए उहो इश्क तव्हांखे हासिलु थिए कुझु कहानी अधूरी बि हूंदियूं आहिनि त इश्क उहो आहे उनजी जॻह कोन वठी सघे उहो रिप्लेसमेंट न थी सघे तुंहिंजी कहाणी अधूरी आहे या पूरी थी वई आहे मुंहिंजी कहाणी स्टार्ट ई न थी आहे चैनल ई न खुलियो आहे चैनल न खुलियो आहे पोइ तूं हिते जाती करे जॾहिं चैनल ई न खुलियो आहे तूं घर वञी वे मासी मां त तव्हांजे चैनल ते आई आहियां विसरी वियो चलो वेलकम टू अवर चैनल सही आहे ओके थैंक यू हे मां गाना थी तोखे ॿुधायां आहियां बेसुरी ॾाढी भॼी न वञाए स्टूडियो में छोकिरा इहो दर त बंदि करे बा हो जायो थी दर बंदि थो करे त इहो दर बंदि करे त हे छोकिरी भॼी न वञे ओके ओके हे गाना जेके आहिनि इहे मां ॻाईंदसि लेकिन मां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे इलाही मज़ो थो अचे सीरियसली मां इलाही शोज़ में एज़ अ गेस्ट इंटरव्यू ॾिनो आहे लेकिन तूं 100 तारीफ़ा कर मां न सची में दिलि सां मां सुवाल तॾहिं बि कंदी साए मां जवाब तॾहिं बि ॾींदी साए हा हो इहा ॻाल्हि आहे शायदि अक्सर ॾाढी माना मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त हंबल बि आहे ॾाढी सुठी दिलि जी इलाही सुठी आहे ॿियो मुंहिंजी वरी दोस्त बि आहे त माना मूंखे परवाह ई न आहे मां भले हिनखे कहिड़ा बि सवाल कयां अच्छा हे गाना थी इहे डेडिकेट करणा थी कंहिं माण्हू खे ओके ठीकु आहे मुंहिंजे बेसुरी आवाज़ ॿुधण जे लाइ तयारु बिल्कुलु तयारु ऑलवेज रेडी ओके हुन सां ॿीहर वफ़ा करे ॾिसबी पाण सां हिकु दगा करे ॾिसबी कंहिंखे कंदी डेडिकेट केरु आहे जेके ॿीहर वॾा हिकिड़ो चांस ॾींदी त अच्छा मुंहिंजी ज़िंदगी में जेके बि शुरू खां मतिलबु बचपन खां जेके बि माण्हू आया आहिनि उहे मुंहिंजी ज़िंदगी में हुया कोन्हनि छो त मुंह में इहा वफ़ादारी है हाँ मतलब आप अपनी मर्जी से आ सकते हो लेकिन जा नहीं सकते इहो मुंहिंजो रूल आहे त जॾहिं बि मां अगरि कंहिंसां दोस्ती कई आहे या को बि रिश्तो रखियो आहे त उहो अञा ताईं मूंसां गॾु आहे त हीउ गानो मां डेडिकेट तूबा खे कंदमि तूबा खे अच्छा मां नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां त तूबा जेका नंढी भेण आहे हा छो त इहो गानो मतिलबु ईअं सच के जे लाइ ठहे नथो पर्टिकुलरली त इन लाइ तूबा खे इन लाइ तूबा वॾो तूबा ते एहसास पियो आहे तूबा तूं वॾी ख़ुशनसीब आहे तूं पाण ख़ुशनसीब सम्झ अच्छा मां ॾे हिकिड़ो फैन आयो मिलण त मुंहिंजी सोट हिकिड़ी बीठी हुजे मुंहिंजी मां ॾे त तुंहिंजी सोट छो बीहे थी हुते त हुनखे उहो फैन थो चए तव्हां केॾा ख़ुशनसीब आहियो चई छो तव्हां मासी मोहरा सां गॾु रहो था हुनजी शिकिल चई घर जी मुर्गी दाल बराबरि केरु आहे चए असां हिन खां तंग आहियूं अच्छा मतिलबु ईअं ई चवंदा आहियूं हा न ईअं आहे न अच्छा ॿियो गानो आहे सूंह जी राणी तूं जी ऐं मां अक्सा जी अम्मी खे सुञाणा पर्सनली ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं शायदि उनजे करे ई अक्सा बि ख़ूबसूरत आहे तूं पंहिंजो मां पंहिंजे पीउ ते वई आहियां प्लीज़ अच्छा हा पर अम्मा बि ॾाढी ख़ूबसूरत मुंहिंजो फादर सफ़ा अंग्रेज़ माण्हू आहे अच्छा माशाल्लाह त गानो त तव्हां ॻायो न पूरो सूंह जी राणी तूं ॻायो न अॻियां शलमाणी तूं जेको गानो ॿुधंदे ई मुंहिंजी दिलि छो त मां अम्मी खे डेडिकेट ज़बरदस्त ॿियो गानो आहे हिकिड़ो तुंहिंजो ई सिरो आहे जेको पंध पियो थो कराए इहो कंहिंखे कंदी आहे तूं वई नानी छो त उहा असांखे पंध शिकारपुर ताईं कराईंदी आहे वाह 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 ज़बरदस्त हे तव्हांजे फेवरेट मुमताज़ मुलाई साहब जो गानो आहे माशाल्लाह असां ॿिन्हिनि जो फेवरेट अकेलो फेवरेट न मां असां ॿिन्हिनि जो बि त इहो पाणी काॾे वियो मां गुरड़ी करे पोइ नालो खणंदसि शायदि त नालो मूंखे एॾो प्यारो आहे तो ख़बर आहे मां त शादी जो ऑफर बि कंदी आहियां पर करे ई नथो शादी छा कयां हा
तूं भला को गुलवा छा मिस्र जो नस्लवा छा बाहि जो ठहियलवा छा एतिरो जो सुहिणो आ। इहो तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ ओके हल इहो बि मां पाण ॾे इहो खणंदमि छो त मूंखे लॻे थो मां ख़ूबसूरत आहियां हाँ बिल्कुलु इहो आहे माशाल्लाह है न। अच्छा उन खां पोइ आहे तूं अॻोणो नाही वयो टे गाना हुया? हेॾा गाना थी विया? टे न आहिनि इहो असां तूं चयो न हमारी मर्ज़ी से आते जाते हमारी आते अपनी मर्ज़ी से जाते अपनी असां बि गेस्ट ॾिसी सवाल मटाए वेंदा आहियूं को मसइलो न आहे। ओके मासी असां बि तव्हांजा शो बि तव्हांजो सवाल बि तव्हांजो। ओहो इहो तूं वॾी ॻाल्हि करे वई हाणे मासी बसि पोइ ख़तमु कयूं ॿिए ब्रेक में। कयो इलाही सुठो आहे। अच्छा कंहिं ॿधो तोखे बाह में जानी बेवफ़ाई जो धाॻो आहे कंहिं बेवफ़ा माण्हू खे डेडिकेट कर। बेवफ़ा मूंसां के बेवफ़ाई कॾहिं बि न कई आहे। माना तूं छा सोचिया इहो तूं मासी मोरा जे शो में वेंदी आहे न मां सच्ची ॿुधायां मतिलबु मां सम्झंदी आहियां अगरि तव्हां वफ़ादार आहियो न तव्हांखे सभु वफ़ादार मिलंदा। वफ़ादार तो कुत्ते होते हैं अक्सर वफ़ादार कुत्ते हमारे पास बहुत है नहीं लेकिन बेवफ़ा वो तो उदो बेवफ़ा न तूं अचे थी मूंखे चओ बेवफ़ा ये बेवफ़ा है न न एड़ी बेवफ़ा हुजे त उनखे गोली हणी छॾिजे हाल तूं निकिरी बेवफ़ा न बेवफ़ा अच्छा बेवफ़ा ओके बेवफ़ा कंहिंखे कंदमि पंहिंजी ख़ाला मानूर खे। मानूर तो के बेवफ़ा करे छॾी डायरेक्ट मानूर ॾिठल त आहे। हाँ मां सभु तुंहिंजे खानदान खे सुञाणा मां ॿुधायां थी अक्सा जे पूरे खानदान खे सुञाणा। अच्छा इहो मां उनखे छो कंदसि इहो त तव्हां पुछियो रहो। जी ॿुधायो। अच्छा मतिलबु मां जेके कम जी ॻाल्हियूं हूंदियूं गिला न कजांइ वो वीचारी ॾिसे थी ख़ैर आहे उनजी ख़ैर आहे। जेका ॻाल्हि मूंखे यादि रखणी हूंदी आहे न उहा मां यादि रखंदी आहियां बाक़ी मूंखे हर ॻाल्हि गजनी वांगुरु ईअं विसरी वेंदी आहे। असां नंढा हुयासीं ख़ानदान में कंहिंजी शादी हुई त असांजी कुझु फैमिली पनो अकिल में रहंदी आहे। पनो अकिल शादी ख़तमु थी पोइ असांखे शिकारपुर वञिणो हुयो। शादी में इलाही सारी गाॾियूं हूंदियूं आहिनि मां नानी ऐं अम्मी सां गॾु हिकिड़ी गाॾी में वेही रहियमि पोइ हू मां नंढे लाइ जा बेस्ट फ्रेंड आहियूं त मूंखे लॻो त मानूर बि पोयां अॻियां पोयां कंहिं हिकिड़ी गाॾी में वेठी हूंदी। सॼे रास्ते मां खां पुछां अम्मा मानूर अम्मा चई पोइ गाॾी में हूंदी पोइ मम्मा खां पुछां मम्मा मानूर खां आहे मम्मा चई हा अॻियां पोइ गाॾी में हूंदी। असां बीठासीं स्टॉप ते पंप वग़ैरह ते त मां गाॾी मां लथमि अॻी पोइ गाॾी सभिनी जो चेक मानूर ई न अड़े मानूर खां थिया। हीअ ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थी जॾहिं मां 8 सालनि जी हूंदमि हार्डली त मां चयो मानूर छो त उते वञण जो मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु मानूर ई हूंदो छो त मानूर मुंहिंजी बेस्ट फ्रेंड बि हुई ऐं मुंहिंजे एज जी बि सिर्फ़ु इहा हिकिड़ी हुई बाक़ी त कोई हुयो बि न या त इलाही वॾा या त सभु चुनूं मुनूं। त मां फ़ोन कई नानी खे गाॾी में वेठे वेठे रोअण शुरू थी वियमि त मानूर न आहे त नानी फ़ोन कई त वञे पंहिंजे भाउ ॾे त मानूर काथे अची मानूर त घर वेठी आहे हुते घर वेठी आहे। मां चयमि ईअं आई सघो न पोइ मां हेॾो रोईंदे शिकारपुर पहुतमि पोइ शिकारपुर खां पोइ मां चयमि मम्मा खे त हाणे असां कराची हलूं था नानी चयो अॼु हाणे असां शिकारपुर पहुता आहियूं। मां चयमि न बसि असां वेंदासीं उन खां पोइ असां कराची अची वियासीं। नानी चयो त मां तोखे मानूर घुराए थी न मां चयमि अॼु त हाणे जो हाणे वेंदासीं पोइ मतिलबु असांजो कुझु बि मसइलो न आहे बसि इहो हिकिड़ो ज़िद जो मसइलो आहे त असां इलाही ज़िदी आहियूं त पोइ असां कराची अची वियासीं पोइ मां मानूर खां 3 साल न ॻाल्हायो। अच्छा मां हिकिड़ी ॻाल्हि तूं त मानूर जी ॻाल्हि कई मां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई ही रुगो पंहिंजे खानदान खे प्रोमोट करण आई आहे हिते गानो डेडिकेट कंहिंखे थी कयां नानी खे थी कयां ख़ूबसूरत कहिड़ा अम्मा आहे बेस्ट फ्रेंड कहिड़ा खाला आहे बाबो जेको मुंहिंजो अंग्रेज़ लॻंदो आहे भेण तूं बा मुंहिंजी उहा माना पूर समी जो नालो बि खणी वई त समी जेको आहे उहो गैजेट्स जो शौक़ीन आहे बाक़ी उनखे तूं वीचारे खे राय वई आहे सबूर। मासी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो फैमिली खां मथे कुझु बि न वो आए पर लेकिन ये सब ॾिसो फैमिली शो आहे फैमिलीज़ ॾिसंदियूं आहिनि असां ॿिन्हिनि खे तव्हांजे जेके बि शोज़ आहिनि इहे सभु फैमिलीज़ इवन मुंहिंजी नानी असांजो सॼो ख़ानदान त मासी मूर आहे और रिलीन वारी जेका वीडियो आहे तव्हांजी मूंखे अगरि फैमिलियूं ॾिसनि थियूं त पोइ होटलनि ते कुराड़ा पाके लाइनूं छो था हाणे अगरि हो फैमिलियूं ई ॾिसनि थियूं त कुराड़ा बि त फैमिली जो हिस्सा आहिनि न। अच्छा चलो हाणे गानो हिकिड़ो ॿुधंदासीं अक्सा हुन खां पोइ वरी तव्हां सां कचहरी कंदासीं ऐं अक्सा खां अहिड़ा ई चटपटा जेके आहिनि सवाल कंदसि अक्सा खां त काॾे न वञो एंजॉय द सॉन्ग।
वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो। ख़बर पए द मासी मोरा शो थी वियो आहे? मां मतिलबु एॾी ख़ुशि थियां थी, मां यकीन नथो अचे मां तव्हां शो में आई आहियां। रियली? हा शायद वड़ कयो मां निंड मां फिर मां मासी मोरा ऑनलाइन कदी हुअसि। हाँ फिर हमारी तरक्की हुई। पहले भी ऐसा होती थी। पहले मैं ऐसा होता था, पहले वैसा फिर होता। मैं ऐसा हो गया, फिर मैंने ये किया और फिर वैसा हो गया। तो वो गाला पहले मैं मासी मोरा ऑनलाइन किया करती थी, फिर मेरे दिन बदले, चमत्कार हुए, फिर मैं द मासी मोरा शो कर रही हूँ, वो भी KTN पे। आपको बहुत बहुत मुबारक है कि आपकी या तांजी सिंधी मेहनत में आहे। मुबारक आहे मूंखे तव्हां। ये उर्दू में तू मूंखे वठी आई है ना मासी। असल में एड़ा उर्दू में हूंदा आहिनि कॾहिं। मासी मुबारक हुजे, तव्हांजी माशाल्लाह प्रमोशन थी वई आहे। Thank you ईअं so महिनत much। कंदा रहो। ऐं मां तव्हांखे नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां, ॾिसंदा हूंदा तव्हांजो शो त ज़ाहिर ॻाल्हि ऑलरेडी ख़बर हूंदी तव्हां बि हाणे KTN ते पिया शो कयो। हाँ ऐं असां ॿई गॾु शुरू कई आहे, गॾु प्रमोशन थियो आहे। डिमोशन थी नहीं गाते ना गाते। इंशाल्लाह इंशाल्लाह डिमोशन दे। डिमोशन मांखे घटि ईंदी आहे अंग्रेजी, मां प्रमोशन सम्झो इन्ही खे बि, सम्झी आहे। ओके ओके। अच्छा, इन खां पोइ जेको आहे अक्सा तव्हांखे असां हिकिड़ो सवाल कंदासीं। को अहिड़ो वर्स कोई त कयो था इहो हिकिड़ो हिकिड़ो चई करे तोखे ईअं न लॻे मां तोखे चवां अचण सां 100 सवाल कंदी आहे, तूं त एॾी में परेशान हूंदी आहे न त 100 सवालनि जो जवाबु ॾियणा भले हालांकि हुजनि सफ़ा ईज़ी। हा वर्स छा? वर्स्ट र्यूमर जेको तव्हां पंहिंजे बारे में ॿुधो हुजे, माना त यार हे बि मुंहिंजे बारे में चयो वियो आहे। मतलब र्यूमर्स आर ऑलवेज वर्स्ट, लेकिन हिकिड़ो र्यूमर अहिड़ो आहे जेको मां ॿुधंदी आहियां न, मतलब मुंहिंजे कलेजे में न हीअं छुरा लॻंदा आहिनि। उहो र्यूमर इहो आहे त मां शादीशुदा आहियां ऐं मुंहिंजो हिकिड़ो पुटु बि आहे। अच्छा, ये अर्शमान जेको आहे न, ठीकु आहे मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजो नंढो नंढो भाउ आहे, उनखे माण्हू सम्झंदा आहिनि त हीउ मुंहिंजो पुटु आहे ऐं मां शादीशुदा आहियां। अच्छा, इहो र्यूमर इहो मां न ॿुधो आहे। इहो इलाही वर्स्ट र्यूमर आहे। इलाही माण्हुनि खे ऐं मतिलबु उहो तव्हांजो नंढो ब्रदर आहे? हा नंढो भाउ आहे। अच्छा, हाणे त ख़ैर सां भाइटो बि थी वियो आहे, वरी माण्हू ॿियो कुझु न चवनि। बिल्कुलु। अच्छा अक्सा, तूं अॼु मुंहिंजे शो में ॾिस, डायरेक्ट मां जेका आहे न नंढी पोस्ट ॾींदी न आहियां। सरकारी नौकिरी जो ऑर्डर खणी ॾियां तोखे हिते लिख पियो आहे, या तूं नथी करणु चाहे? न हल मां तोखे वज़ीर आज़म थी कयां, छा तूं सरकारी नौकिरी कंदी आहे? माना मां बेहोश थी वेंदी आहियां हिन सवाल ते। ॿियो सवाल, अगरि तोखे तूं वज़ीर आज़म हुजे, फलाणनि माण्हुनि खे कहिड़ियूं मिनिस्ट्री ॾींदी आहे? अच्छा, इहो सवाल में माण्हू घणा इहो मां बि कंदी आहियां। फलाणो मिनिस्टर न न न न असां वटि इहो होम मिनिस्ट्री न आहे। असां वटि ख़ूबसूरती जी मिनिस्ट्री आहे, गिला जी मिनिस्ट्री आहे, ऐं माना इन टाइप जी जेके बि थी सघनि थियूं, माण्हू ॾिसी करे मूं ॾिसी तव्हां मूंखे मिनिस्ट्री ॿुधायो त मां तव्हांखे नालो ॿुधाईंदी। मिनिस्ट्री न, मां तव्हांखे नालो थी ॿुधायां, तव्हां मिनिस्ट्री ॿुधाईंदव। ओके। अदी शैला गुल, ख़ूबसूरत आवाज़ जी मिनिस्ट्री। ख़ूबसूरत आवाज़ जी मिनिस्ट्री हूंदी आहे। पाजी ठाहियूं हिकिड़ी तव्हांखे वज़ीर आज़म चूंदा त इहा मिनिस्ट्री बि ठाहिणी पवंदी। हा, ख़ूबसूरत सुरीली आवाज़ जी मिनिस्ट्री। सुरीली आवाज़, ओके। ज़ुहैब चांडियो, ज़ुहैब चांडियो इज़ अ नाइस पर्सन। उनखे मां कहिड़ी मिनिस्ट्री ॾियां त हिकिड़ी शेल्टर होम जी मिनिस्ट्री, उहो मतिलबु इलाही शेल्टर कंदो माण्हुनि खे, मतिलबु जेके बेसहारा हूंदा ऐं जिन्हनि खे घर न हूंदो त उहा मिनिस्ट्री। उहो पाण वीचारो बेघर हूंदो त तूं चओ थी हुनखे शेल्टर मिनिस्ट्री करे, त हू पाण बि उते रहंदो, ॿियनि खे बि रखंदो। मुसविर लाशारी कहिड़ो छोकिरो? मां न ॾिठो आहे, नओं आयो आहे छा? मुसविर लाशारी खे मां मिनिस्ट्री इहा ॾींदमि त ही इज़ फुल ऑफ टैलेंट, त हुनखे मां हिकिड़ी मिनिस्ट्री ॾींदमि त जंहिं मिनिस्ट्री में हू ॿारनि खे पंहिंजो टैलेंट थोरो थोरो ॾे, थोरो टैलेंट ॾे, मतिलबु उन्हनि खे थोरो सेखारे या नओं टैलेंट खे आणे अॻिते आणे। हा, ईअं बि चई था सघूं, नए टैलेंट खे पाण वांगुरु थोरो मोटिवेट करे ऐं थोरो उन्हनि खे कुझु लर्निंग प्रोसेस में आणे, कुझु सेखारे। अॼु तूं माना छा खाई या तूं जवाब त ईअं ठक पक जवाब? हॉट डॉग, सॉसेजिस। अच्छा, सुबुह खां कुझु बि न खाधो, मां ईअं मेकअप कयां बि खाईंदी वञा, मेकअप कयां बि खाईंदी वञा। नाइस पिक डियर। थैंक्स डियर। मज़र सितार, उनखे मां मुंहिंजी तरफ़ां तव्हां ॾेई छॾियोसि। हलो, उनखे मिनिस्ट्री नथी ॾे, काबीना में हूंदो, बाक़ी मिनिस्ट्री न हूंदो। मुंहिंजी तरफ़ां तव्हां ॾेई छॾियोसि। मां त उनखे वज़ीर आज़म करणु पई चाहियो, पर वीचारे इलेक्शन न खटी। अच्छा, छा कया? मुंहिंजी तरफ़ां तव्हां हुनखे ॾेई छॾियोसि। हम छॾियो भला हुनखे, त मां हाणे छा मिनिस्ट्री ॾींदी वठां माण्हुनि खे। मां छॾींदी वठां वो सदल खटक, सदल खटक।
उनखे मां मिनिस्ट्री ॾींदमि मानी पचाइण जी। मानी पचाइण जी? छो खाइण पीअण में आहे छा इलाही? मूंखे ख़बर न, आई डोंट नो हर पर्सनली, त ईअं ई फनी ॾिसण जी मज़ो जी। स्किन केयर रूटीन छा आहे अक्सा जी? असां इहो ॼाणणु चाहियूं था। मतलब स्किन केयर रूटीन काश मुंहिंजी हुजे हा। अच्छा, स्किन केयर रूटीन मतलब मां अगरि निंड मां सुबुह 7 बजे उथी वई आहियां न त मां मूंखे जेसीं ताईं काॾे ॿाहिरि वञिणो हूंदो न, मां मुंहं ते साफ़ पाणी बि न हणंदमि। वाओ नाइस पिक। मन जेके माण्हू सम्झंदा ब्रश करे ईअं वापसि डेटिंग वेंदी आहे न। हा उहो त डेली कने जुबे ते न, मतलब मां केॾो ॾुख सां थियो, उहो त डेली छो त मूंखे न इलाही ॾुखियो कमु लॻंदो आहे इहो। अच्छा वाओ नाइस। माना मां पहिरियां सोचींदी हुअसि त सिर्फ़ु मां थी जुमे ते विझां, पर अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके विझणु बुरो थो लॻे। ऐं हिकु चक्कर मां हली वञा त पोइ जल्दी अचण जो नालो न आहे। अच्छा पोइ डोंट डिस्टर्ब मी। मां जॾहिं न विझंदी हुअसि पोइ मुंहिंजा ॿार जेके आहिनि मूंखे चवंदा अम्मा आज जुमा आहे न हलेदा। पोइ मां इहो उन्हनि जे असां इहो तुबा खे चवंदा आहियूं। अच्छा माशाल्लाह। शूट ते जॾहिं हूंदा आहियो त कहिड़ी कहिड़ी शइ जेका आहे उहा खणी वेंदा आहियो? तूबा खे खणी वेंदी आहे, पोइ मुंहिंजा सामान उहो ई संभालींदी आहे। अच्छा मुंहिंजी शइ तूबा आहे जेके मां खणी या बिस्की शइ या त भला तूबा तुंहिंजी शइ संभाले थी। कहिड़ी शइ जी डिमांड कंदा आहियो शूट ते? यार मां अॼु शूट ते थी वञा त हीअ शइ डायरेक्टर साहब हुजे न त मां न ईंदमि शूट ते। ॾिसो मां इलाही कॉम्प्रोमाइज़िंग पर्सन आहियां, मां का बि डिमांड न कंदी आहियां कंहिंसां बि। अगरि मूंखे का शइ पंहिंजी कन्वेंस लाइ खपे या मूंखे पंहिंजे लाइ खपे त उहा शइ मां कोशिशि कंदमि मां पाण कयां। मां कंहिंखे न चवां त मूंखे हे कयो या हो कयो। मां डायरेक्टरनि खे चवंदसि हे ॾाढी सुठी छोकिरी आहे न की कास्ट कयो, माना तव्हां ॾिसो डिमांड बि नथी करनि त एक्ट्रेसिस बा जेका कोई न सुञाणे उहो ख़बर छा मूंखे मां इहो न खाईंदसि, मूंखे जेको आहे सो हे खाइणो आहे। न मां इहे सभु शयूं न कंदी आहियां। फज़ूल न करे छा कहिड़े ज़ोर ते, छाजे ज़ोर ते? क्या बात है। अलाह माण्हू तोखे माना नथा सम्झनि, तुंहिंजो क़दुरु कोन्हे। माण्हुनि वटि आहे शायदि, मूं वटि पाण वटि कोन्हे। हा इहा ॻाल्हि बि आहे। अच्छा ही जेके कुझु वर्ड्स आहिनि इन्हनि जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? कंट्रोवर्सी इहे तॾहिं थींदी वञ जॾहिं असां कुझु थी वेंदा आहियूं, पोइ असां हिन जा शिकार थींदा आहियूं। पॉज़िटिव आहे इहा शइ तव्हांजे लाइ? अगरि मिसाल तव्हांजी कंट्रोवर्सी थिए त उनखे तव्हां पॉज़िटिव वठंदो या नेगेटिव? त यार हे छा थी वियो? ॾिसो अगरि हिकिड़ी फील्ड मां पंहिंजे लाइ पाण चूज़ कई आहे पोइ त मुंहिंजे लाइ इहे सभु शयूं त थींदियूं, इट्स अ पार्ट ऑफ दैट थिंग। पोइ मूंखे फेस करणी वञे, मूंखे कंहिं ज़ोरी त न कराई आहे न इहा शइ फील्ड। नाइस जवाब डियर। थैंक यू डियर। फेम ॾिसो हर उरूज खे ज़वाल आहे, हर ज़वाल खे उरूज आहे। पोइ मां इहो ज़रूरु चवंदसि त जॾहिं उरूज ते हुजो न पोइ बि माना रवी ज़िंदगी में रखो, हम्बल रहो, आजी सां ज़िंदगी गुज़ारो, छो त यू नेवर नो अबाउट द फ्यूचर, यू नेवर नो अबाउट योर त असांजा नेक्स्ट छा थियणो आहे। त पोइ पाण खे हमेशह स्टेबल रखो त अगरि तव्हां सां ज़वाल आहे या उरूज आहे तव्हां पाण खे बैलेंस में था रखो, माण्हुनि खे ख़बर ई न पए तव्हां उरूज में था हलो या ज़वाल में। छो त फेम ते माण्हू इलाही पाण खे कुझु सम्झंदा आहिनि। ऐं ई ॾिसो हिकिड़ी शइ हूंदी आहे त फेम खे हज़म करणु इलाही वॾी शइ आहे। जेके माण्हू फेम खे हज़म था करे वञनि ऐं उनखे डाइजेस्ट था करे वञनि, उनखे लॻे थो त असां पंहिंजे फेम खे अॻिते कीअं था वठी वञूं ऐं असां माण्हू, छो त जॾहिं हिकिड़ो माण्हू फेमस हूंदो आहे न ऐं उहो हिकिड़ो पब्लिक फिगर थी वेंदो आहे त पोइ उनजो हर मूवमेंट, उनजो ॻाल्हाइणु, उनजी हर हिकु शइ जेका आहे नोटिस थींदी आहे ऐं जेके उनजा फॉलोवर्स हूंदा आहिनि उनखे फॉलो कंदा आहिनि। पोइ मां इहो चवंदमि त हू हिकिड़ो लीडर आहे न, पोइ पंहिंजे फॉलोवर्स खे लीडरशिप ईअं हलाए त पंहिंजा फॉलोवर्स उनखे ॾिसी करे उन मां इम्प्रेस थियनि, उनखे ॾिसी करे ईअं न चवनि त शायदि असां जेके पसंदि कयूं था, असां उनखे एक्टिंग कंदे ॾिसूं था, उनजो ॻाल्हाइण में उन में हिकिड़ो घमंड आहे, पोइ तव्हांजा फॉलोवर्स तव्हांखे उनखे सभु उन दिलि सां मोहबत न कंदा। अच्छा मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त अक्सा जेका आहे उहा जीअं डब मैच ते उन पहिरियां अदाकारी कई, ईअं ई असांजे हिकिड़े दीवानापन ड्रामे में अदाकारी कई। ऐं मां जॾहिं उनखे ॾिठो साम्हूं अदाकारी कंदे त ॾाढी माना सुठी अदाकारी पई कयईं। त अदाकारी जेका आहे उनखे तव्हां छा था माना उनजे लाइ छा चवंदो? शायदि तव्हांखे हम चैनल तां असां ॿिन्हिनि खे गॾु ऑफर बि आहे हिकिड़े पायलट जी, पोइ उन में मां पॉलिटिशियंस जो रोल कयो हुयमि, लेकिन इलाही टफ हुयो, मूंखे लॻंदो त मां शायदि एक्टिंग नथी करे सघां। उन पायलट ठहण खां पोइ मां उन टाइम सियासतदान जो त रोल इलाही हो हुयो, मतिलबु मूंखे पाण शौक़ु आहे त मां सियासतदान थियां, त
त मूंखां थी वियो लेकिन पोइ जेॾी महिल नेक्स्ट एक्ट मां तव्हां सां कयो त मां चयुमि हा ठीकु आहे एतिरो बि मुश्किल कोन्हे छो त अगरि तव्हां वटि सुठो डायरेक्टर आहे सुठी टीम आहे सो यू कैन डू इज़ीली लेकिन अगरि तव्हां वटि इलाही टफ शइ आहे त पोइ तव्हां न करे सघंदा। अच्छा तव्हां दीवानापन खां पोइ मतिलबु तव्हांजो कोई तव्हांखे फीडबैक या छो हुन में तव्हांखे नेगेटिव कैरेक्टर मां ॾिनो हा वो सॼा जेके कमेंट टिकटॉक ते लाइन था अचनि आपसे कैसी लग रही है बुरी लग रही मतलब जेको नेगेटिव असां एक्ट कंदा आहियूं उन खां असांजो इम्प्रेशन इलाही ख़राबु थींदो आहे तव्हां ॿुधायो दुश्मनी कई न मां दुश्मनी न कई ॾिसो छा आहे त कैरेक्टर अहिड़ो हुजे जेको डिफरेंट हुजे हुन ड्रामे में एतिरा ॿिया कैरेक्टर हुया पॉज़िटिव सभु कुझु इन ड्रामे में मां इन जे करे सोचियो त हीउ जेको कैरेक्टर आहे न थोरो उभरी करे बीहंदो उनजो थोरो ई टाइम छो जो तव्हांजे टाइमिंग जो थोरो इशू हुयो त असां एतिरा ॾींहं शूट न पिया करे सघूं त उनजे करे असां अहिड़ो कुझु रखियो त जीअं अच्छा सिंगिंग खे छा था सम्झो तव्हां? सिंगिंग मूंखे सिर्फ़ु ॿुधणु पसंदि आहे ॿुधाइण आहे पसंदि। पैसो पैसो हिकिड़ी ज़हरीली शइ आहे ज़हरीली शइ आहे। अच्छा जंहिंजे पोयां तव्हांखे न खपे पैसो? ॾिसो पैसो हिकिड़ी ज़रूरत आहे न लेकिन जेके माण्हू रुगो पैसे लाइ था मरनि ऐं पैसे जे पोयां पंहिंजे रिश्तनि खे विञाइनि था पैसे जे पोयां पंहिंजे इलाही सुठे रिश्तनि खे था विञाइनि पोइ उन्हनि लाइ त हिकिड़ी ज़हरीली शइ आहे। इनखे हिकु ख़ुशी जेका आहे ॿियनि खे ॾियण में ईंदी आहे पाण इंसान त हर वक़्तु गुज़ारे वेंदो आहे ऐं जेको ॾुखु हूंदो आहे असां सां हर वक़्तु गॾु हूंदो आहे ख़ुशी त उहे बि टेम्परेरी हूंदी आहे त उन ते माण्हू छा कुॾे उन ते छा इंसान फ्लॉट करे टेम्परेरी शइ ते। त नाज़रीन तव्हां हिते गानो ॿुधो थोरी नंढड़ी ब्रेक बि वठंदासीं गानो ॿुधो गाने खे इंजॉय कयो असां सां गॾु अक्सा हूंदी जंहिंसां वरी कचहरी जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं असां सां आहे द अक्सा शो जी द अक्सा शो असांजो कोलैबोरेशन आहे ॿिन्हिनि शो जो असां ॿई हिक ॿिए खे चवंदा बि आहियूं मूंखे चवंदी द अक्सा शो कीअं मां चवंदी मासी मुसविर ऑनलाइन मां बि ठीकु आहियां हाणे मासी मोरा शो थी वियो न तव्हां हाणे द मासी मोरा शो द मासी मोरा द हणण ज़रूरी आहे मुंहिंजे नाले सां छो जो यू नो यू आर अ रेयर थिंग ओके गेम्स खेॾंदी हुई नंढे हूंदे इलाही लेकिन खुआरी वारियूं साइकिलिंग थी वई ठीकु आहे इहो त तव्हां पाण सुठी ॻाल्हि कई त खुआरी वारियूं गेम्स असां बि तव्हां सां खुआरी वारी गेम खेॾंदासीं जीअं ॿुधो क्रिकेट थी वई वरी बॉल उॾरी वई कंहिंजे घर हली वई अल्लाह के वास्ते तू चला या तू चला जा अल्लाह के वास्ते तू चली जा और दोस्तनि में इहो हूंदो हाणे बॉल कीअं वठी अचूं स्केट शूज़ और इलाही वणंदा हुआ मूंखे सॼा माना छोकिरनि वारा कम कया तूं ॾाढा का ठिपे का गुॾी रांदि का अहिड़ी का रखी आहे न माशाल्लाह। अच्छा असांजो जेको हे सेगमेंट आहे ॾे मुंहुं हिन में इहो हूंदो आहे त तव्हां ते इल्ज़ाम लॻंदा आहिनि ऑडियंस जी तरफ़ां व्यूअर्स जी तरफ़ां ऐं तव्हांखे उहे क्लैरिफाई करणा आहिनि अगरि आहे सच आहे त चई सघो था त सच आहे हा मां अहिड़ी आहियां अगरि न आहे त तव्हां चई सघो था मां अहिड़ी न आहियां ऐं तव्हांखे ग़लतफ़हमी आहे इहो तव्हांखे हिकिड़ो मौक़ो बि आहे अपॉर्चुनिटी बि आहे त तव्हां पंहिंजो पाण खे साफ़ करे सघो असां उहो ई साफ़ हूंदासीं। तव्हांजे शो में तव्हांखे पंहिंजे तलफ़ुज़ ऐं होस्टिंग ते एॾो ध्यानु न हूंदो आहे जेतिरो तव्हांखे मेकअप ऐं ख़ूबसूरती ते हूंदो आहे तव्हांजो वस पुॼे त तव्हां सभु लाइटूं पंहिंजे मुंहं ते हणो इहो तव्हां ते इल्ज़ाम आहे न इवन मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मुंहिंजी जेका लाइफ जी जर्नी स्टार्ट थी हुई तव्हांखे नाज़रीन अहम ख़बर खां क्लोज़अप अगरि तव्हां ॾिसंदव त अक्सा जो मुस्कुराईंदड़ चहिरो जेको आहे हिन सवाल खां पोइ मुरझाइजी वियो आहे पर हू तॾहिं बि कोशिशि करे पई जी अक्सा मूंखे कंफ्यूज़ करण जी ख़ूब कोशिशि कयो कंफ्यूज़ थियण जी बिल्कुलु बि तव्हां मूंखे न करे सघंदा ठीकु आहे मां ॻाल्हि विसरी वई हा त तव्हां जो इल्ज़ाम आहे तव्हां पंहिंजे शो में तलफ़ुज़ खां वरी ख़ूबसूरती ध्यानु ॾींदा आहियो मां मुंहिंजी जर्नी स्टार्ट थी हुई टिकटॉक खां ओके ऐं जेके टिकटॉकर्स हूंदा आहिनि 90% हुननि वटि रिंग लाइट हूंदी आहे लेकिन मूं वटि का रिंग लाइट कोन्हे ठीकु आहे त मां जेका वीडियोस वग़ैरह आहिनि उहे पंहिंजी नॉर्मली ठाहींदी आहियां विदाउट मेकअप बि ठाहींदी आहियां शायदि मुंहिंजो तलफ़ुज़ या कुझु ॻाल्हाइण में कुझु ग़लति हेठि मथे थींदो हुजे शायदि तव्हांजे प्रोग्राम में बि थींदो हुजे लेकिन मुंहिंजो ध्यानु मेकअप ते बि एॾो न हूंदो आहे इवन मूंखे जेके असांजा सलीम वली मुराद आहिनि इहे चवंदा आहिनि अल्लाह के वास्ते मेकअप त कर ले एतिरा मेकअप त कर ले पोइ मां उन्हनि खे तव्हां बि ॾिठो हूंदो मेकअप में मां एॾो मेकअप न कंदी आहियां न बिल्कुलु सही मां इहो ई ॻाल्हि कई तव्हां इल्ज़ाम आहे ऐं तव्हां हिनखे जस्टिफाई करे सघो था नालो वॾो दिलवीरान मिसाल थी सिंधी में चवंदा आहिनि हा बिल्कुलु लाइन ऐं तव्हां हिकु
हिकिड़ी परफ्यूम खे 2 साल हलाइण जी कोशिश कंदा हो पर तव्हां तेरे घटि था चओ, टू बी वेरी ऑनेस्ट, तव्हां सफ़ा घटि था चओ। मां 4-4, 5-5 साल पंहिंजी परफ्यूम हलाईंदी आहियां। अच्छा हा, पर वो 13 महीने में ख़त्म थी वञे। न कोन थी हली ख़तमु वेंदी आहे। थिए। मुंहिंजी अलाए केतिरी परफ्यूम्स आहिनि, हाणे तूं ईंदी आहे न कर तोखे मां ॾेखारियो 5-5 साल 6-6 साल पुराणियूं आहिनि। छो सुगे रखंदी आहे जा न मतलब माशाल्लाह मूं वटि इलाही ज़्यादा स्टॉक आहे परफ्यूम्स जो, ऐं मूंखे फ्लोरल जेका फ्रेगरेंस आहे उहा पसंदि आहे। मूंखे हिकिड़ी दुकान परफ्यूम त नथी परफ्यूम न अला करे हुजे। मूंखे हिकिड़ी परफ्यूम वणंदी आहे इसेमिया की फ्लोरल, ठीकु आहे, उहा थी वई शॉर्ट, पाकिस्तान में कोन पई मिले, इवन मां ॿाहिरि बि पुछा करे न पई मिले। उहा मां वरिती ही 2014 में वैलेंटाइन 2014 में 2014 में मुंहिंजी मदर लाइ वैलेंटाइंस डे ते, ठीकु आहे। उन खां पोइ मां परफ्यूम जी फैन थी वियमि। पोइ 2-3 साल पाकिस्तान में कोन आई, पोइ मूंखे उहा मिली, उनखे अॼु 4-5 साल मूं वटि आहे। उनजे 2-3 जेके ॿियूं बि वठी छॾी, लेकिन उहा बि पई आहे, 3 पयूं आहिनि उहे। ऐं उन खां अलावा बि मुंहिंजी कुझु परफ्यूम्स आहिनि जेके 2018 खां 17 खां 19 खां मूं वटि आहे। मुंहिंजो स्टॉक जमा थींदो रहंदो आहे, छो त परफ्यूम त उहे बि एक्सपायर कोन थींदी आहे। अगरि तव्हां वटि अगरि ख़ानदानी परफ्यूम आहे त जमा थींदी रहंदी आहे, पोइ उन्हनि खे हणण जो टाइम एॾो न हूंदो आहे, वारी घटि ईंदी आहे त पोइ हली वेंदी आहे। माशाल्लाह। पोइ तव्हां 2 साल घटि चयो, माना 5 साल। मां सच ॿुधायां। नाज़रीन वाक़ई अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अक्सा किंजर लीला जमाली जी जेका परफ्यूम आहे उहा 5 साल बि हली थी वञे। वाह नाइस। जेॾी क़दीम परफ्यूम ओॾी क़ीमती परफ्यूम। वाह वाह। अक्सर वीडियो में फिल्टर वारी कैमरा जो इस्तेमाल कंदा हो, छा इहो सच आहे? ॾिसो मुंहिंजी ज़िंदगी हले ई फिल्टर ते पई। पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन प्रोग्राम में कोई फिल्टर न हूंदो। ठीकु आहे, मूंखे पंहिंजे कैमरनि जी, पंहिंजे रिज़ल्ट जी हर शइ जी ख़बर आहे, त मां सुठी लॻंदमि। नाइस पिक ब्रो। थैंक्स ब्रो। अच्छा तव्हां चवंदा आहियो त मां घटि खाईंदी आहियां, पर अगरि मिली वञे त पोइ देगी जो बि ख़ैर न आहे। मां तव्हांखे ॿुधायां त खाइण ईअं आहे, मुंहिंजी अगरि पसंदि जी शइ आहे त मां खाईंदमि। अगरि मूंखे जेतिरी बि बुख लॻल आहे, मुंहिंजी पसंदि जी शइ न आहे, 2 ॾींहं थी वञनि 3 ॾींहं मां न खाईंदमि, मुंहिंजी पसंदि जी शइ हुजे। दर्जी चवनि था त 600 में ड्रेस नथा सिबी सघूं छो जो तव्हां पैसा घटि था ॾियो, छा इहो सच? ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, पंहिंजी तारीफ़ नथी कयां, मुंहिंजा दर्जी मुंहिंजा कपिड़ा विञाए बि ईंदा आहिनि, मां उनखे पोइ बि कुझु न चवंदी आहियां। पोइ मुंहिंजो दर्जी त मूंखे मुफ़्त में बि कपिड़ा सिबी ॾे, उनखे कुझु परवाह ई न आहे, बाजी एॾी भली आहे। इवन मुंहिंजी अम्मी जो हिकिड़ो बटण हेॾे होॾे थींदो आहे न, ये क्या किया मुनीर, सारा तबाह कर दिया मेरा जोड़ा। नाज़रीन ॾिसो त मना नंढी ॻाल्हि में प्रमोशन, ये क्या किया मुनीर, टेलर मुनीर। हाणे इहो मुनीर जेको आहे इहो इनखे पैसा ॾींदो त तूं मुंहिंजो प्रमोशन कयो आहे न। तूबा, अच्छा तूबा भले हिन पूरे खानदान सां गॾु टेलर मुंहिंजो खानदान, बोरची टेलर, गाॾी वारो, ड्राइवर, खीर वारो जेको सफ़ाई कंदो आहे, सभिनी खे प्रमोट करण आई आहे। तव्हां ॾिसो त हिन छोकिरी जी, तव्हांखे बि कया थी। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिन छोकिरी जी ॻाल्हि में प्रमोशन शामिल आहे, पेड कंटेंट शामिल आहे, तव्हां ॾिसी सघो था। एतिरो दिमाग़ तव्हां वटि हो जेको ॾियूं था वड़ाइच कहिड़ो आहे, सोहेल वड़ाइच। हम पहले उनके घर गए, आपके पास कैसे आया, हमने आपके मजे मजे के खाने खाए, वहां से आया। अच्छा उधर से आया। अच्छा जेको नेक्स्ट सेगमेंट आहे अक्सर उम्मीद रखी थी तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो। मूंखे इलाही मज़ो अचे थो, तव्हांखे कीअं थो लॻे? मूंखे इलाही मज़ो थो अचे, छो जो हिकु त माशाल्लाह एॾी ख़ूबसूरत छोकिरी साम्हूं वेठी आहे, ॿियो वरी इलाही सुठी दोस्त बि आहे, ऐं सवाल बि त मूंखे त मुंहिंजी ख़्वाहिश हुई तव्हां मैम खां पुछो, मां केतिरा दफ़ा मैम खे चयो मैम मूंखे अक्सा खे घुराइणो आहे। हा मुंहिंजी इहा ख़्वाहिश न हुई, छो त मुंहिंजी ख़्वाहिश पहिरियों ई पूरी थी वई न। हा बिल्कुलु। असांजो सेगमेंट आहे हण खण, रैपिड फायर वांगुरु हीअं जल्दी जवाब ॾियणो आहे, ठीकु आहे? ओके। बहितरीन टिकटॉकर संदल खटक या हरीम शाह? मिनन में फ़र्क़ छा आहे? फ़र्क़ छा? बहितरीन न पोइ बि जवाब ॾियो। ॾिसो हरीम मूंखे मां सुञाणा, संदल खे न सुञाणा। अच्छा हा पोइ हरीम। मुंहिंजो वरी उबतो आहे, मां संदल खे सुञाणा, हरीम खे न सुञाणा। अच्छा माना सुञाणूं त हुआ था पर न हरीम जो त मां पूरो इंटरव्यू वरितो आहे पंहिंजे शो में। हा बिल्कुलु उहा ख़बर आहे। शी इज़ अ गुड गर्ल, लाइक अ गुड पर्सन। ओके। बहितरीन प्रोग्राम रंगन भरी शाम या हो जमालो? हो जमालो। ज़ोएब चांड जो दोस्त आहे न जे करे? न मां तव्हांखे हो जमालो जो हिकिड़ो वॾो फनी किस्सो ॿुधायां।
त ओशियन मॉल में हिकु चकर हो जमालो जो लॻो हुयो जेको आहे शो थिए पियो हुन टाइम मां तव्हांखे शायदि इहा 5-7 साल पुरानी ॻाल्हि थी ॿुधायां अमीर खान जेको तव्हांजो शो जो डायरेक्टर आहे उनखां पुछी छॾिजो टाइम ड्यूरेशन त केतिरी पुरानी ॻाल्हि आहे त उते मां मुंहिंजी मासी मानूर ऐं मुंहिंजो मामो मानूर ऐं समीअ सां चाही मामो मानूर मुंहिंजो कहिड़ो मामो आहे तुंहिंजो मानूर असद अच्छा ॾिसो हिकिड़ो ॿियो नालो एड थी वियो आहे लिस्ट में मुंहिंजो मामो असद असां चारई असां चईंदा जो न हिकिड़ो ग्रुप हुयो असां चारई न ओशियन मॉल में वियासीं मतिलबु मुंहिंजो भाउ जो उते ऑफिस हुई पहिरियों उहो इवेंट मैनेजमेंट कंपनी दावत में हुयो त हुनजी ऑफिस दावत में हुयो ओशियन मॉल में त असां उते वियासीं हुन सां मिलण असां चयोसीं त हे असांखे ट्रीट ॾींदो मुफ़्तो मिलंदो त असां हुन लिहाज़ सां वियासीं पोइ उते हो जमालो शो हले पियो पोइ मां ईअं असां ईअं ॾिसंदी घुरे वञा पई पोइ मां चयो 2 मिंट बीहो असांजो शो हले त ॾिसूं पोइ मां उते इन्हनि जी बाइकूं पयूं हुयूं हुन ते चढ़ी वेही न पोइ जेको दादा आमिर शाह आहे उन असांखे घरां हिदाज मां आयमि मूंखे एॾो वॾो गिफ्ट ॾिनई मां त उनखे वरितो पोइ मां उनखे ॾिसां पई त सेगमेंट्स हुननि वीचारनि कुझु ई न मिलियो मूंखे फोकट में हिकिड़ो एॾो वॾो मिलियो गिफ्ट मां परेशान थी वियमि एॾो वॾो गिफ्ट आहे सॼे राति में मां चयो अगरि हीअं खोलींदमि मुंहिंजो मतिलबु किन छोकिरी कुंदी आहे हाणे खुले थी गिफ्ट मां इंतज़ारु कयो पोइ जीअं गाॾी में वेठी हुअमि मां उहो गिफ्ट खोलियमि हुन में निकितो कूलर एतिरा साल मिलण खां पोइ बि ख़ुशी ॾिसो था हिन कूलर ग़रीब माण्हू खे बि कूलर मिलंदो आहे न शुक्र इंसान आहियूं न असां शुक्र कंदा आहियूं हर ॻाल्हि ना शुक्र कोन आहियूं पोइ उहो कूलर मां संभाले रखी छॾियो ईअं त तूं पहिरीं शइ कमाए करे आई आहे त ॾाज में तोखे ॾींदो माना उहो कूलर हाणे जेको बि अक्सर सां शादी कंदो उनखे ख़बर हुजे होजमालो जो कूलर वठणु न विसारजो उहो कूलर पहिरियां तव्हांखे वठिणो आहे बिल्कुलु अच्छा KTN कशिश जो कहिड़ो प्रोग्राम तव्हां करणु चाहींदव 7 to 9 विथ मज़र सेठार लाइव विथ राजा होजमालो या रंगन भरी शाम मां करणु चाहींदमि होजमालो कंदी आहे हीअ ज़ोइब वांगुरु हेॾे होॾे इहो भॼणो पवंदो ॾिसो उन में इहो आहे त असां माण्हुनि खे गिफ्ट जेको आहे ॾींदासीं पोइ जेके ईंदा आहिनि उन्हनि खे अगरि असां काई शइ गिफ्ट कंदासीं त उहे केॾो ख़ुशि थींदा अच्छा अगरि मॉडलिंग में कमु मिले त कहिड़े मॉडल सां कमु करणु चाहींदव असद कुरैशी बख्शण मेहरानवी अकरम शेख अलाह जो कसम टिनिनि खे कॾहिं बि न ॾिठो आहे न सुञाणा नालो ई पहिरियों चकर ॿुधां थी त तव्हांखे पाण खे पढ़णु कोन थो अचे न मूंखे पढ़णु अचे थो मां शायदि पढ़ियल न आहियां न तो ख़बर त आहे मासी मां छो थी मूंखे टीवी ते कची मासी हे अलाए कहिड़ा मॉडल आहिनि इहे मॉडल वॾा नाले वारा मॉडल आहिनि को हिकिड़ो ॿुधाए प्रॉमिस मासी मूंखे अलाह जो तुंहिंजो नालो त खणो छा थी पवंदो बख्शण विलेज लाइ छा चई बख्शण मेहरानवी ॿुधंदे कुटी थी मां नालो आहे केरु वॾो मॉडल आहे हीअं जो हलंदो थी त हीअ छोकिरियूं उॾरी वेंदियूं हीअं हो ॾिठो थी तामिल मूवी जंहिंमें गुंडो ईंदो हीरो ईंदो आहे त गुंडा उॾरंदा आहिनि मासी नन ऑफ देम हिकिड़ो बि न टई सवाल ग़लति मां कीअं टिक कयां टई जवाब ग़लति आहिनि हुननि वीचारनि जा दिलि टुटी पवंदा जेके ॾिसो मां उन्हनि खे शायदि ॾिठो हुजे मूंखे बाई फेस नाले सां ख़बर न हुजे आई डू रिस्पेक्ट एवरीवन उन्हनि सुठो कमु कयो हूंदो तॾहिं हुननि जा नाला हिते आहिनि हू कुझु न कुझु आहिनि तॾहिं हुननि जा नाला हिते आहिनि लेकिन मां लेकिन अॼु तूं छोरो थी वियो आहे अॼु हिन चोरी तोखे बाडल रखियो आहे लेकिन मां हुनखे सुञाणे वीचारो रोईंदो इवन ॾिसो मां हिते पंहिंजे इन चैनल ते सिर्फ़ु तव्हांखे ख़बर आहे त होस्टनि खे सुञाणा जिन्हनि सां गॾु शायदि असांजी ट्रांसमिशन वग़ैरह थींदी आहे एंड यू आर माई ओनली फ्रेंड हियर बसि पोइ इन खे अलावा त मां कंहिंखे बि न सुञाणा जेका असांजी टीम आहे अमीर चाड़े आबिद आहे धुमान आहे कैमरामैन आहिनि जेके असां वटि हिकिड़ो ॿियो जेको मेथलो आहे बसि इन्हनि खे सुञाणा इन खां अलावा ऐं असांजो काशिफ़ा गाणी आहे इन्हनि खे सुञाणा इन के अलावा ये जेके ॿिया मॉडल आहिनि त तव्हां नाला खणी वञो अकरम शेख जहिड़े मॉडल खे तूं तूं पछताईंदी जॾहिं तोखे ॾेखारींदमि न फोटू तूं चवंदी आहे इन खे मां रिजेक्ट कयो आहे मासी तूं ॻाल्हाए मां चलो मूविंग ऑन टू द नेक्स्ट सेगमेंट KTN में कशिश जो कहिड़ो होस्ट सफ़ा न आहे वणंदो मुसविर लाशारी सफ़ा न वणंदो आहे न ॿियनि खे चवां गिची इहो ग़लति तूं कयो आहे इहो तूं ग़लति कयो आहे अकरम शेख इहो ॿियो थो अचे मॉडल आहे वॾो अञा शायदि फेमस न थियो आहे त अलाह जो कसम आहे नथो अचे ई नथो अञा फेमस न थियो आहे न हुनजी ख़्वाहिश आहे मुसविर न वणंदो आहे मूंखे तोखे मुसविर न वणंदो आहे छो भला
ओके मुसवे न तोखे मां ॾेई वेंदमि ॿियनि खे मां छो पंहिंजी गिची में अच्छा मां ई तव्हांखे ॿुधायां थी मुंहिंजो नालो खणणु नथी चाहे पर छो जो ॿियनि सां विढ़णु नथी चाहे सभिनीनि खे ख़बर इहो आहे त मां ॾिसो तव्हांजो नालो खणंदमि ऐं तव्हां सम्झी वेंदव मां तव्हांजो नालो छो खयो मां खणणु त नथी चाहियां बसि मां इहो ज़हरा जो डुक पियां थी नाज़रीन तव्हां कारे न वञिजो रिमोट बि रखे छॾियो चैनल नाहे मटाइणो हिकिड़ी ब्रेक ते वञा थी नंढड़ी ते वरी मोटींदासीं असां सां गॾु अक्सा किंजर लीला जमाली आहे उन सां कचहरी जारी कंदासीं त हिन नंढड़े ब्रेक खां पोइ मिलूं था वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो द मासी मोरा शो ऐं मां तव्हांजी पंहिंजी प्यारी होस्ट मूंखे थोरो शर्माइण बि ॾियो मासी मोरा मूं सां गॾु आहे द अक्सा शो आई मीन द अक्सा की लीला जमाली जी जी तव्हां किथे आहियो ॾिटर बिटर बि आहियो विहाड़ो विहाड़ो बि पोयो पियो आहे हिनखे ख़बर नथी पए तव्हां शो में आया कॾहिं मां जेको आहे सो घर वेठी आहियां अच्छा सॉरी को मसइलो न आहे अच्छा हाणे मां तोखे हिकिड़ो सुवालु कंदसि त तव्हां इलाही इंटरव्यूज़ कंदा आहियो न टिकटॉकर्स जा वग़ैरह अहिड़ो को टिकटॉकर ॿुधायो जंहिंजो इंटरव्यू कंदो यार हे केरु अची वियो मुंहिंजे शो में बसि जान छुटे वञे मां हुन नालो खणणु नथी चाहियां लेकिन मां पोइ बि खणंदमि छो त हुन मूंखे इलाही तंग कयो हुयो तंग इन सेंस ईअं त मां हुनखां जेको सुवालु पुछां पई त चए पियो मुझे क्या पता मुझे कैसे पता हो सकता है मतिलबु उमर ख़ताब टिकटॉकर आहे हुन छा 4-3 मिलियन फॉलोवर्स बि अथसि ऐं अच्छा मन हर जगह मुझे क्या पता एडो टफ मांखे शो मिलियो वो एडो टफ अल्लाह मां छा ॿुधायां मां ज़िंदगी में एॾो मुश्किल कमु न कयो हुयो मां हिन खां पुछां जन्नत मिर्ज़ा का टिकटॉकर न छा हुजे मुझे कैसे पता हो सकता है तो कुछ तो चाहो कुछ तो चाहो बोला अगर आप मतलब आपको ये मतलब मां उनजी नेचर जे बारे में कुछ पूछा भी बस सही है ठीक है मां उनजी टिकटॉक जो कंटेंट पूछा थी मैं बैठा होता हूँ मेरा दोस्त कोई वीडियो बना लेता है अरे तब तो कंटेंट छा है मैं लिपसिंग नहीं करता हूँ मैं बस चलता हूँ त ही हुयो सभु मतिलबु मां हुनजी इहा ॻाल्हि हिन वजह सां चवां थी छो त हू मतिलबु जेके जिन्हनि शो ॾिठो हूंदो उन्हनि ख़बर बि हूंदी उनखां अलावा अहिड़ो कंहिंसां बि न रहियो एक्सपीरियंस भले में भलो त यार हिन सां इलाही सुठो थियो हरीम शाह सुठो थियो मतिलबु तव्हां बि हुनजो ज़रूरु इंटरव्यू वठिजो छो त शी इज़ गुड एट आंसर्स सवाल पुछो हीअं जवाबु ॾींदी शी इज़ अ प्रेजेंट माइंडेड वाह ज़बरदस्त अच्छा पंहिंजो पसंदीदा तव्हांजो कमु छो तव्हां होस्टिंग बि कई आहे तव्हां थोरो घणो एक्टिंग बि कई आहे हा एड्स वग़ैरह बि कया एड बि कया आहिनि कहिड़ो कमु वधीक सुठो लॻंदो आहे पंहिंजो कमर्शियल्स मूंखे सुठा लॻंदा आहिनि पैसा वधीक मिलंदा because we earn very well from the commercials हा इहो जेकी मतिलबु नॉन मीडिया ऐं मूंखे मुसविर बि इलाही कमर्शियल्स जे लाइ चवंदो आहे मूंखे ख़बर हे कमर्शियल आहे त नालो मां ॾिनो मां चवंदी हा मुसविर ओके असल में छा आहे त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे मुंहिंजा जेके दोस्त आहिनि न छा आहे त इलाही सीनियर जेके मां ॾिठा आहिनि उहे असां जूनियर्स खे पसंदि न आहिनि कंदा हा अलाए छो उन्हनि खे असां इनसिक्योरिटीज़ हूंदियूं आहिनि जंहिंजे करे मां बि पोइ जॾहिं मूंसां कंदा आहिनि त पोइ मां बि चवंदी आहियां सीनियर त पोइ तव्हां असां जूनियर बि ॾिसो पोइ मां पंहिंजे दोस्तनि खे सपोर्ट कंदी आहियां जेके मुंहिंजा दोस्त ज़ोएब थी वियो जानज़ब थी वियो थैंक यू सो मच सीनियर मासी सां इहे सभु कयो था पोइ असांखे अपॉर्चुनिटीज़ मिलंदी ज़रूरी आहे थैंक्स टू द सीनियर्स या हा थैंक यू छा जो चवंदीसि हाणे मां हाणे एॾी ख़िलाफ़ थी वई आहे सीनियरनि जे माना सफ़ा नथा ख़ुदा वास्ते जी दुश्मनी आहे हा लाइक फॉर नो रीज़न असां एॾी रिस्पेक्ट कंदा उन्हनि जी सर करे ॻाल्हायूं मैडम करे ॻाल्हायूं पर उन्हनि खे अलाए छो वरी हिकिड़ी न ज़हर पियल आहे दिमाग़ में अच्छा पोइ असां वरी हाणे चऊं था तव्हां सीनियर मां त सम्झी हर इंसान इज़त डिज़र्व करे थो हर इंसान प्यार डिज़र्व करे थो अगरि तव्हांखे अॻिलो इज़त नथो ॾे पोइ तव्हां हुनखे अहिड़े क़िस्म जी इज़त ॾियो त हू हुनखे ई विसरी वञे त अॻिले खे तंग करणु चाहे पर जेके सुठा सीनियर आहिनि उन्हनि जी असां इलाही दिलि सां रिस्पेक्ट ॾिसो रिस्पेक्ट असां सभिनीनि जी कंदा प्यार बि ॾींदा असांखे ख़बर न आहे अॻिले जे दिलि में छा आहे असां त पंहिंजे ख़ुलूस पंहिंजी नियत सां अॻिले हर कंहिंसां हलूं था पर कुझु आहिनि न जेके साम्हूं बि माना ॾेई वेंदा आहिनि अहिड़ा जवाब छा चवां ॾिसो शो में वेही करे असां कंहिंजे लाइ कुझु नथा चऊं लेकिन जेको इंसान जीअं हूंदो आहे न उहो पंहिंजे लफ़्ज़नि सां पंहिंजी ॻाल्हियुनि सां सुञाणो वेंदो आहे हुनजे बारे में ख़बर पइजी वेंदी आहे व्यूअर्स खे बिल्कुलु अच्छा हीउ जेको सेगमेंट आहे माज़रत सां सवाल आहे माना तव्हांखे ॿिए बि थोरा बुरा लॻनि पर तव्हांखे ॾियणा जवाब स्किप कोई ऑप्शन न आहे त मां तूं मूंखे चओ त असां मिनट जी वीडियो ठाहे पोइ हा भली ठाहे तूं असां मिनट जी वीडियो ठाहे BTS सां
हा अच्छा हिन में बि ॿुधाए तूबा मूंसां गॾु आई आहे प्रमोशन एट हाई पीक ॾिसो था माना हर शइ में प्रमोशन तूबा जेका अॼु तव्हांजी सिस्टर तव्हां सां गॾु आई आहे उहा स्टूडियो में वेठी आहे तव्हां उनखे मुखातिब थी था चओ अच्छा अॼु मूंखे न मुंहिंजी मदर फर्स्ट टाइम चयो त मां बि तव्हां सां गॾु हलां मां चयोमांसि न मम्मा तूं एॾी देरि काथे वेंदी मूंखे ख़बर न असां ॿिनि जो शो हीअं थी वेंदो वठी अची आहे न मां पाण उन्हनि सां मिलण जे लाइ तो ख़बर आहे अर्शमान एॾो खशटी थी पोइ ख़बर थी न चार चकर ते वेंदा लॻे केरु आहे छा आहे गुज़री वञी आहे वरी विहारियासीं हिते कुटे करे ॿाहिरि अच्छा हे जेके आहिनि अभी स्टार्ट करना माज़रत सां सवाल राउंड में तव्हांजो मुंहिंजो पहिरियों सवाल आहे रुपए जे लाइ मासी असां रुपए वारो सवाल मासी ख्याल कजो ओके कहिड़े अदाकार होस्ट खे ॾिसी लॻंदो आहे त मुंहिंजो कमु हिन सां इलाही मिले थो कहिड़े अदाकार होस्ट अदाकार हुजे होस्ट हुजे टिकटॉकर हुजे जंहिंखे ॾिसी लॻंदो यार मुंहिंजो कमु आहे हिन जो कमु इलाही सेम आहे ॾुखियो आहे न थोरो सवाल कंहिंखे बि ॾिसी न लॻंदो कंहिंखे बि ॾिसी न लॻंदो आहे न हर कंहिंजो पंहिंजो अलॻि हिकिड़ो तरीक़ो आहे पंहिंजो हर कंहिंजो पर पंहिंजो एॾा तरीक़ा आहिनि कंहिं न कंहिंजो त मिलंदो हूंदो पाण में ओके तुंहिंजो मुंहिंजो मां ऐं तूं त अलॻि अलॻि दुनिया जा आहियूं मां कॉमेडी थी कयां तूं कॉमेडी करे कोन थी बस काथे तूं बि वीडियोस ठाहीं थी मां बि वीडियोस ठाहियां थी तूं बि होस्टिंग करीं थी मां बि कयां थी तूं बि कमर्शियल्स करीं थी मां बि कयां थी अच्छा इन हिसाब सां हाँ, इन हिसाब सां। इन में बि सही आहे तूं अॼु सेफ खेॾ से केॾे वयमि कहिड़े सितारे खे मीडिया में न हुजणु खपे कंहिंजो बि नालो खण जेकी सां न लॻंदी हुजे माना हे बि माना न मज़ाक थी कयां त न लॻंदी हुजे माना जेके ॾिसी चवंदे यार हिनखे त कमु ई नथो अचे हे मीडिया में आयो छो आहे हिनखे त हुजण ई न खपे आई छो न छो त चई आई छो आहे भला मुंहिंजे दिलि जी आवाज़ अची वई छा हा ॿुधाए यार मां ई पर्टिकुलर कहिड़ो नालो खणा हाणे मतलब तूं परेशान न थी कहिड़ी मां मीडिया आहियां में न तोसां खणां? गॾु तोखे सिंधी मीडिया दुनिया- मां उर्दू मीडिया मां सिंधी में खण त थोरो मज़ो बि अचे न सिंधी में त उर्दू मां में शाहरुख खान जो खणंदी शाहरुख खान खे ख़बर बि न पवंदी मां अहिड़ो ई नालो खणंदमि जेके ख़बर ई न पए अहिड़ो खण जेकी ख़बर पवे दुनिया में थरथलो मची वञे त अक्सा हे चई छॾिया न्यूज़ बि त अचे शो असांजो हा कंट्रोवर्सी जो शिकार कंट्रोवर्सी जो शिकार थिए ॿ टे झगड़ा पॻा थियनि ॿाहिरि जेके मां हिते नालो खणा थी वॾे तहमुल सां ऐं एक्साइटेड फुल कैमरास ऑन ज़ूम वूम कयो प्लीज़ हा मां नालो खणा थी हिते ॿुधाए जल्दी ॿुधाए टाइम ख़तम थींदो मूंखे भई थैंक यू ख़ुदा हाफ़िज़ चवणो पवंदो जल्दी कर क्लियरिंग माय थ्रोट हिते मां नालो खणण वारी आहियां वॾे तहमुल सां वॾे एतिराम सां सभु इंतज़ाम नालो खण अक्सा तूं नालो खणी सघे थी हा मां रेफरी जो कमु बि कंदी आहियां ख़बर थी कॾहिं कॾहिं हा अक्सा हा नालो खण अक्सा तूं नालो खणी सघे थी ड्रिजो न आहे कोई तुंहिंजो कुझु नथो बिगाड़े सघे तूं नालो खण कोई बि नथो बिगाड़े सघे इहा ॻाल्हि हक़ीक़त हा आहे हल तूं नालो खण आई माई सेल्फ इज़ डॉन हा हल इहे त टीकर ॾींदी छा न डोन त तूं आहे अक्सा मुंहिंजी छपरो जो इम्तिहान न वठि अॼु नालो खण मासी तूं सम्झी त भैया न नालो खण अॼु ॾाढी सर थी चयां कन में खणा आहे कन में न हिते कैमरा में खण कैमरा में त मूंखे तुंहिंजो ई नालो खणणो पवंदो पोइ त न उहो ई नालो खणा दुनिया खे ख़बर आहे तूं नालो खण दुनिया नालो खण दुनिया खे ख़बर आहे त पुछो खणा यार मैंने दुनिया की ये खबर है तो मुझे नालो अगर तू खण तू सेफ थी के नहीं इहो वाक़ई न आहे साईं मुंहिंजे त पाणी वाणी आणियूं एम्बुलेंस काथे आहे 15 ते पुलिस मां चोरी कई आहे छा नालो खणे थी कर घुराया के पुलिस मासी मां कन में खणाए थी न सिधो खण नालो खण तूं अॼु मासी मज़र न माता न चयो मां ॿुधां थी न माता न चयो नालो खण अक्सा छो थी तूं मज़र जो वीचारे जो या तूं इहो चओ कैमरा में ॾिसी चओ मां ड्रिजां थी मां हुन माण्हू जो नालो नथी खणी सघां ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सवाल चयो मूंखे उहो विसरी वियो सवाल इहो हुयो त कहिड़े सितारे खे मीडिया में न हुजणु खपे छो जो हुनखे कमु नथो अचे ॾिसो कमु सभिनि खे अचे थो तॾहिं हू मीडिया में आहे ऐं मां जजमेंट में अहिड़ो जजमेंटल थी वञा त चवां हुनखे कमु नथो अचे हू मीडिया में कमु करे थो त पोइ इहा सफ़ा हुन सां नाइंसाफ़ी आहे
न तू कैमरा में ॾिसी चओ तू कैमरा में ॾिसी मां चओ कैमरा में ॾिसी चवां थी त मुसविर खे सफ़ा बि कमु नथो अचे ऐं मीडिया में छा वेठो करे इहो ग़लति आहे मुसविर केरु आहे मां नथी सुञाणा मासी मूरां खे इहो तू सेफ थी करे तू मुंहिंजो नालो मूंखे ख़बर आहे मूंखे कमु अचे थो तू मूंखे शुरू में अचे टैलेंटेड चयो हाणे वरी मूंखे कमु नथो अचे मुंहिंजा ॿ ज़बानूं आहिनि न अच्छा ॿ जीअं असां कॾहिं कॾहिं वेठे चऊं था हिकिड़ी देरि चए पई त तोखे फ़ोन करे चवां तू नालो न खण ठीकु आहे तू भोत थिए तू सिर्फ़ु इहो कैमरा में चओ त मां अक्सा किंजर लीला जमाली ॾिसी वई आहियां ऐं मां न खणंदमि हिन जो नालो मां ॿुधायां थी अमीर छाडियो खे कमु नथो अचे उनखे मीडिया में न हुजणु खपे बस सही आहे ये तू मना हो करे मतलब ही जेको नचाए वई आहे नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे प्रोग्राम में तो मां हिकिड़ी ॻाल्हि थी ॿुधायां मुंहिंजे प्रोग्राम में वॾा सीनियर अदाकार नथा अचणु चाहिनि छो नथा अचणु चाहिनि ईअं न त प्रोग्राम ख़राबु आहे इनजे करे जो उनखे ख़बर आहे मासी जेका आहे उहा मासी असांजी क्लास वठंदी नई इंकशाफ मुंहिंजी क्लास न वरिती मां हिन ॻाल्हि जी तारीफ़ सम्झा तो मुंहिंजी सहेली आहे न अच्छा तू त मूंखे प्यारी आहे न तुंहिंजी क्लास वठां त पोइ तूं ॿीहर ईदी ई न कॾहिं ॿुधे पोइ इहे मां रमज़ान ट्रांसमिशन ॾियूं मां ईद जी ट्रांसमिशन मां कल्चर डे कीअं मल्हाईंदसि पोइ मथो कल्चर डे बि अचे थो तूं नाराज़ थी वञे अच्छा मां ॿुधायां मां नालो खणणु चाहींदसि त मीडिया में कमु जेको आहे अमीर छाडियो कोन नथो अचे हुनखे नेक्स्ट सवाल ओके असांजो ॿियो सवाल आहे त हिननि अदाकारनि जे लाइ हिकिड़ो जुमिलो ओके मज़र सिठार ओवर कॉन्फिडेंट yes for sure मज़र bro over confident bro yes bro you are okay Zohaib so confident is a good thing but over confident is very 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 bad over confident छो थो लॻे तव्हांखे मज़र ॾिसो असांखे लॻंदो आहे त ज़िंदगी में असां जेकी बि फील्ड में आहियूं उनखे अगरि लॻे थो त असां हाणे कुझु थी विया आहियूं उते स्टॉप न थियणो आहे अञा वधीक सिखणो आहे अञा अॻिते वधणो आहे उनखे शायदि लॻंदो आहे त हू अलाए कुझु सिखी वियो आहे ऐं बसि हू फुल स्टॉप हणी पी रहियो आहे ओके दैट्स व्हाई आई सेड यू ज़ोहैब चांडियो very humble very soft hearted and pure man रूबी अली I haven't मतलब मां उनसे कभी भी न मिली आहियां and I don't know her personally as well त मां उन लाइ इहो चवंदसि आज़ाद ख़्याल मां मतिलबु जेको बि करिणो आहे हू शायदि एतिरी बोल्ड आहे हू करे वेंदी आहे हू सोचंदी आहे त माण्हू व्हाट्स गोना पीपल गोना से रूबी ब्रो यू आर आज़ाद ख़्याल अकॉर्डिंग टू हाँ मतिलबु आज़ाद ख़्याल ॾिसो असां जेका जीअं तव्हां आहियो या मां आहियां असां सोचींदा आहियूं अगरि असां हीअं कंदासीं त माण्हू छा चवंदा त असांजी शायदि जेका लाइफ आहे न इन बेस ते अची बीह रहंदी आहे त माण्हू छा चवंदा बट शी इज़ नॉट लाइक दैट ओके अनीता मोहर्रम अनीता मोहर्रम इतना पास नोट असां टाइम न आहे अक्सर खैर मुझे लाइट टाइम अनीता मोहर्रम काइंड ऑफ सपोर्टिव हाँ दुआ में मन सेंसिटिव पर्सन दुआ सेंसिटिव मतलब उनके शायद गाल समझ अचे न अचे लेकिन उनके अगर काई भी गाल जल्दी बुरी भी लगी सके थी का भी गाल जल्दी सुठी भी लगी सके थी ओके जल्दी में हाणे हिकिड़ो ॿियो राउंड कंदासीं ही सितारा अगरि शोबिज़ में न हुजनि हा त छा करनि हा राजा मेमन हू ज़मींदार हुजे या ज़मीन हुजनि सां उहे संभालिया ज़मींदार हुजे हा फरज़ाना बहार हू टीचर हुजे स्कूल में स्कूल जीएसटी जीएसटी ओके ऐं उन खां अलावा फाइज़ा अली जिसका सिंगर है जी नई जेका आई आहे मार्केट मतलब नई आई आहे न फील्ड में वो नर्स हुजिया ओके सन्ना सुठा प्यारा मोहन रहतसि न किरण अब्बासी आई नो किरण लगारी you know Kiran Lagari Kiran Abbasi is Rangan Bhari Sham you know Rangan Bhari Sham she is Rangan Bhari Sham she is host of Rangan Bhari Sham okay मूंखे ख़बर ई न आहे मां शायद ॾिठो हूंदो लेकिन ख़बर न आहे अच्छा
ही त हू तॾहिं गेम खेॾे था सघूं जॾहिं असांखे हुन माण्हू जे बारे में ख़बर हुजे या असां हुनखे सुञाणींदा हुजूं. मुसविर लाशारी. A person who's full of entertainment, who's a very down to earth person, who's a broken heart, who's a broken heart. छो त जेको दीवानापन में मां एक्टिंग ॾिठी न हुन में मूंखे कुझु फील थियो हुयो, बट आई एम नॉट श्योर अबाउट दैट. माण्हू खे लॻे थो शायदि तूं जेको राज़ मूं वटि आहे त आई एम जस्ट गोना क्लियर दैट थिंग एज वेल दैट आई डोंट हैव एनी काइंड ऑफ आई डोंट हैव जस्ट राज ऑफ मुसविर लाशारी, लेकिन ब्रोकन हार्ट सम ऑफ वेयर सम ऑफ तारीफ़ पंहिंजी ॿुधी पई तॾहिं मां तोखे रोकियो न. असल में सुवाल इहो त ही सितारा शोबिज़ में न हुजे त छा करण आहे. तारीफ़ न करणी हुई पर थैंक यू तारीफ़ जो. हा मुसविर लाशारी शोबिज़ में हुजे छा करिया. आई एम अल्हम्दुलिल्लाह. ता धाड़ेल जो वॾा कचे जा. ओके इट वाज नाइस प्लेइंग विथ यू. मां बि अंग्रेज़ी थी ॻाल्हायां जो लाइ मुंहिंजो एक्सेंट कान्हे अचे ट्रम्पूज जानी एज द कंपनी सोदा कलर. हा ओके त ॾाढो मज़ो आयो. मूंखे बि ॾाढो मज़ो आयो. अहिड़ा प्रोग्राम थींदा तव्हांखे बि ॾाढो मज़ो आयो हूंदो. बिल्कुलु बिल्कुलु. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच फॉर कॉलिंग मी. थैंक यू सो मच फॉर हैविंग मी. थैंक यू सो मच. कुझु मैसेज ॾियणु चाहींदो आख़िर में. मैसेज त ॾियण लाइ मैसेज हाणे खुटी पिया छो त एॾा मैसेजिस हर पंहिंजे प्रोग्राम जी एंडिंग में ई थींदी आहे. तूं पाण बि प्रोग्राम में मैसेज ॾींदी आहे. मतिलबु हा न खुदा जी ॿार पवई छॾे गेस्ट खे ॾियणु ॾींदी करे उते बि मैसेज ॾींदी. एंडिंग में त करणी हूंदी आहे न शो जी. त काॾे न वञिजो. अगरि तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो आहे तव्हांखे न हाणे वञनि भली प्रोग्राम ख़तमु थियण वारो आहे. असांखे फीडबैक ज़रूरु ॾिजो छो त मुसविर सां हमेशह जेको असांजी बॉन्डिंग मुंहिंजी बॉन्डिंग आहे इलाही हमेशह बहितरीनु हूंदी आहे. असां हिन जो जेका बि शोज़ ट्रांसमिशन वट एवर वी यूज़ टू डू दे यूज़ टू गो अमेज़िंग. मतिलबु त मां इहो ई चवंदसि. मूंखे सम्झ में नथो अचे पर हा क्या मां इहो चवंदसि त हमेशह हिक ॿिए खे ईअं ई सपोर्ट कंदा रहो छो त तव्हांजी सपोर्ट सां तव्हांखे त कोई नुक़सानु न थींदो. शायदि अॻिले जी ज़िंदगी ठही वञे. त अगरि मां हिकिड़े अहिड़े प्लेटफॉर्म ते वेठी आहियां जिते मुंहिंजो मैसेज तव्हांखे ॿुधी करे शायदि थोरी अकल अची वञे त ईअं ई हिक ॿिए खे सपोर्ट कयो ऐं हिमत न हारियो. ज़िंदगी में जेको करणु चाहियो दिलि सां कयो महिनत सां कयो. अगरि जे उन में तव्हांखे नथो मिले त तव्हां उन में जेका शइ करणु था चाहियो तव्हांखे उहो दर नथो मिले परेशान न थियो. अलाह साईं तव्हांजे लाइ शायदि ॿिया 10 दर अहिड़ा खोलिया हुजनि जिन सां तव्हांजी ज़िंदगी अञा बहितर खां बहितरीन थी वञे. त पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो. थैंक यू सो मच. तव्हां असांखे सपोर्ट कंदा आहियो ईअं सपोर्ट कंदा. सही एंडिंग थैंक यू. पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो. इहो मूंखे चवणो आहे. अच्छा ओके. तूं पंहिंजो ॿियनि खे ख़्यालु कराए भई मुंहिंजो ख़्यालु तूं रखियो. सॉरी न मज़ाक थी कयां पई. ख़बर थी मां थोरी मज़ाक पसंदि कंदी आहे. त थैंक यू अक्सा फॉर कमिंग. ऐं ॾाढो मज़ो आयो तव्हां सां शो कंदे. त नाज़रीन जेको आहे मथे हफ़्ते असां सां कोई नओं गेस्ट या गेस्टड़ी हूंदी तेसि ताईं पंहिंजी मासी मोरा खे असांजी गेस्ट अक्सा कींजर लीला जमाली खे मुंहिंजी ड्रेस ॾिस थोरो गौर सां. इहे जे बि कलेक्शन जो मां सुञाणे वियमि है न. मां बि पाईंदी आहियां उन कपिड़ा. हा ऐं असांजे डायरेक्टर अमीर चांडो साहिब खे ऐं असांजी पूरी जेका टीम आहे उन्हनि सभिनी खे ॾियो इजाज़त. वरी मिलंदासीं मथे हफ़्ते. तेसि ताईं अल्लाह भाई.